बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम जी सभिनी खे गुड मॉर्निंग तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में उमेद कयां थी बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, जिते हूंदो ख़ैर सां हूंदा ऐं तव्हां पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे फैमिली सां जिते हुजो हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। हमेशह जे लाइ तव्हां सभिनी लाइ दुआ हूंदी आहे ऐं दुआउनि सां गॾु गॾु जेका असांजी कोशिशि बि हूंदी आहे त असांजे लाइ बि दुआ कंदा कयो। त जीअं कल्ह बिल्कुलु बि मुंहिंजी तबियत ठीकु न हुई त मां बि न पहुची सघियसि ऐं इतफ़ाक़ जेको अहिड़ो हुयो असां जॾहिं पंहिंजे मॉर्निंग में तव्हां सां गॾु मुलाक़ात कंदा आहियूं त असांजी बि हिकिड़ी सुबुह जो जेको आगाज़ थींदो आहे सो तमामु हिकिड़ो बहितरीनु अंदाज़ सां थींदो आहे त हिकु मसरूफ़ियत, हिकु शेड्यूल ऐं उन शेड्यूल सां गॾु करे असांजे टीम जा मेंबरनि या असां पंहिंजे हिन फैमिली मेंबर सां अची करे मुलाक़ात कंदा आहियूं त असांखे पाण खे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे। त मां कल्ह ॾाढो तव्हां सभिनी खे मिस पे कयो। आई थिंक सो के मे बी तव्हां सभिनी खे एंटरटेन करण जे लाइ को असांजो जेके महिमान हुया उन्हनि सां प्रोग्राम या जेके असां रिपीट प्रोग्राम्स करे करे हलंदा आहिनि इतफ़ाक़नि कंहिं इमरजेंसी सूरत में त पोइ असां उहा ऑन कंदा आहियूं। त हिकु ॻाल्हि तव्हां ज़रूरु शेयर कंदी हलां त जेतिरो थी सघे कोशिशि कयो पंहिंजे पाण खे जेको आहे सो घर जे अंदरि रहो ऐं जीअं बि ॾिसो था पिया ॿुधो था हालात ऐं वाक़िया तव्हां खां लिकियल छुपियल आहिनि कोन ऐं जेका हीअ कंडीशन आहे वबा जे करे सां कुझु घणी वधंदे नज़र अचे थी पई। उन करे जो शुरू खां वठी तमामु घणो हिकिड़ो एहतियात कयो वियो ऐं जेके जेके अहिड़ा पेशेंट आहिनि उनखे आइसोलेट कयो वियो ऐं हाणे जेका कंडीशन असां ॾिसूं था पिया उन माहौल ऐं जेके से जेका आहे वबा आहे उन जे हालात जे हिसाब सां तव्हां ॾिसंदा त माना ख़बर आहे त जेतिरो असां एहतियात करियूं था ऐं असां एहतियात असांजे लाइ त उहो ॾाढो फ़ाइदेमंद आहे, लेकिन जेका माण्हुनि जी जेका मतिलबु नेचर आहे जेको असांजी आवाम आहे जेका कंहिं शइ खे ॿुधंदी न आहे ऐं हुननि खे जेको सम्झ में ईंदो उहो ई कंदा आहिनि। ऐं असां त कॾहिं कॾहिं हैरत खाईंदा आहियूं त उहा आवाम जेका तव्हांजे वोट्स वठी करे तव्हांखे मतिलबु हिकिड़ो कामयाबु करे तव्हां हिकिड़ो वज़ीर आज़म पंहिंजे लाइ चूंडे सघो था त छा तव्हां पंहिंजे लाइ एहतियात नथा चूंडे सघो? त जंहिं महिल थोरो घणो लॉकडाउन ते जेका असां नरमी ॾेखारी हुई त नरमीअ खां फौरन बाद ख़बर पई त सभु को घरां निकिरी वियो, सभु पंहिंजे घरनि मां निकिता ऐं घुमण फिरण ऐं नॉर्मली सभु शयूं थी वयूं हलियूं ऐं काफ़ी सारा हाणे जेके दुकान जेके शॉप्स वग़ैरह आहिनि मार्केट्स आहिनि उहे थोरो ओवर टाइम ते बि खुलियल रहनि था त एहतियात न करण जे करे जेके केसिस तमामु घणा डायग्नोस थिया आहिनि। हिन वबा मां सभिनी खे बचाए, असांजी दुआ आहे सभु ठीकु रहनि ख़ुशि रहनि ऐं थोरी बि कंहिंखे जेको सो निछ अचे थी या ख़राश थिए थी गले में हल्को फुल्को बुखार थिए थो या तव्हां पंहिंजी जिस्म जे अंदरि को पेन महसूसु करियो था त फौरी जेको आहे सो तव्हां पंहिंजे वेझे के सुठे डॉक्टर खां या तव्हां किथां जेको आहे सो पंहिंजा टेस्ट करायो ऐं टेस्ट जेके से पंहिंजी जॻह ते पर हुन खां अलावा तव्हां पंहिंजो एहतियात सभिनी खां वधीक कयो ऐं तव्हां ऑलरेडी मतिलबु अगरि इन्हनि सिम्टम्स मां कुझु बि तव्हांजे नेचर में तव्हांखे फील थिए थो त तव्हां फौरन जेको आहे सो पंहिंजे पाण खे ज़ाती तौर ते पंहिंजे फैमिली सां या तव्हां पंहिंजे जेके इर्द गिर्द जो जेको माहौल आहे उनखां आइसोलेट करियो, पंहिंजे पाण खे थोरो बचायो ऐं सेपरेट रहो। इहो ई एहतियात आहे, इहो ई इलाजु आहे त हुन खां पोइ तव्हां बहितरी तरफ़ ईंदा इंशाअल्लाह ताला। असांजो प्रोग्राम सुबुह जी साण तव्हां सां जारी ऐं सारी आहे। लाजो भाई मूंसां गॾु आहे। लाजो भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। लाजो भाई मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो था त मां टे ॾींहं पाता जॾहिं थोरा ब्लैक कपिड़ा ऐं हुन खां पहिरियां बि हिकु ड्रेस हुयो हुन में ब्लैक कॉम्बिनेशन हो तव्हां सां मैचिंग थी वई। अॼु तव्हां मूंखे ॾिसो पिया त वरी मूंखे स्किन कलर जा कपिड़ा पाता आहिनि। तव्हां बि एव लॻे सर्दियुनि जी का शर्ट ॻोल्हे पाया आहियो ऐं मामू तव्हांजे लाइ इन जे करे एसी वरी बंदि घटि करे छॾी तव्हां इन सज़ा तव्हांखे ॾियां। ही मैचिंग जो चक्कर छा आहे? कुदरती है, ऐसे ही हो जाता है। सही, कुदरती है, बिल्कुल में कोई शक ना है, कुदरती किसी से ना तो मैंने कभी पूछा कि अभी आप ये बात हमें ना अभी वो सजाद की याद दिला देती है फौरन ना। सजाद अक्सर बेशतर मुझे मैचिंग थी वेंदी हुई कपड़नि जी त पोइ असां बार बार इहा ॻाल्हि क्लियर कंदासीं। बसि असांखे का वाक़ई ख़बर कोन्हे त मां इतफ़ाक़ सां कहिड़ा कपिड़ा पाई आहियां ऐं जेके कपिड़ा हूंदा सो कलर मैच थी वेंदो। जेको कलर त भई शइ सलाह करते पाए त जब ॿिन्ही खे वाइट त ॿई वाइट पाईंदा, ॿिन्ही खे ब्लैक त ॿिन्ही खे ब्लैक शर्ट हूंदी हुई या मतिलबु को बि मल्टी कलर्स में स्टार्ट हुजे त पोइ उहो बि किथे न किथे मैच थी वेंदो। पोइ इन करे त असां तोबा करे छॾी। समझ में नहीं आता हम सजाद को याद क्यों करते हैं? वो तो बहुत बुरा आदमी है, वो तो बिल्कुल याद भी नहीं करता हमें, फोन भी नहीं करता, हमारे साथ हाल अहवाल भी नहीं करता और हमारे जो देखने वाले वो भी उनको इतना मिस करते हैं। वो कहते हैं कि वो आए हमें ज्वाइन करें। सजाद भाउ खे जाड़े खे तव्हां यादि कंदा आहियो, असांजो प्यारो भाउ आहे, उनखे जॾहिं तव्हां यादि कंदा त हमेशह इहे चवंदा आहियो त उहो अचे मतिलबु सेट ते असांखे असांजे प्रोग्राम सां गॾु ज्वाइन करे। असांखे यादि नथो करे, असां छो यादि कयूं? एक बात तो है कि जब वो आते हैं तो माशाल्लाह पूरा हाँ बिल्कुल रौनक लग जाती है, उनके साथ मजा होता है। वो बहुत जिंदा दिल इंसान है और बहुत अच्छे इंसान है। अल्लाह ताला इंसान को खुश रखे हमेशा। ये कौन है भाई? हम तो किसी को नहीं जानते सजाद भाई को। ऐसे कहे ना, ये हुई ना बात। इतना अच्छा नाम है, जालिम खत्म करे हाथ से। नहीं जालिम का कहते हैं मेरे मैं
आपको बोल रही हूँ कि उनका इतना अच्छा नाम है, आज उस नाम को आप जो प्रॉपर नाम है ना, क्या नाम बताया था आपने? आप बताएं, मैंने आपकी याद बहुत मुश्किल, नहीं सीरियसली मुश्किल नाम था। रुबैका। रुबैला था ना, मैं उसको पता है क्या बोल रही थी, मैं राबिया बोलने वाली थी, मैंने कहा रुबैला जस्ट लाइक कुछ ऐसा था। कॉलर है हमारे साथ, मैं कॉल ले लेती हूँ, एक कॉल रिसीव करूँ, फिर लाजो भाई के टॉपिक की तरफ आ रही हूँ मैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, गुड मॉर्निंग। जी, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। जैन केड़ा हालन, ठीक आयो? हेलो हेलो जैन, केड़ा हालन, ठीक आयो ता? जी जी, मां ठीक है, तव्हां ॿुधायो? अल्लाह जा एहसान, सब खैरियतन, मज़े में। तव्हां ॿुधायो छा कंदा आहियो तव्हां? अभी तक प्रोग्राम में शेरा शाम करे तो मैं नो ॾिसो उमर टेबल न हुई त मां उन्हनि खे मिंट करे केबल आके त केबल खोल मां जे प्रोग्राम ॾिसां। अच्छा भाई ज़बरदस्त, इहा त असांखे ॾाढो मज़ो अची वियो। पोइ तव्हां पंहिंजे तव्हांजो ई प्रोग्राम आहे जेको सुबुह जी सुराणनि में, तव्हां कॾहिं ईंदा घुमण, कॾहिं ईंदा हिते चकर लॻाइण? अॼु मुंहिंजी जेका अखियूं आहिनि उन्हनि में मुंहिंजी थोरो नज़र जो प्रॉब्लम आहे। मूंखे अलाह साईं ॿियो ध्यानु आहे, कुल सफ़ा सही ॾिनो आहे। मां नातूं पढ़ंदो आहियां। माशाल्लाह, नात ॿुधायो मूंखे तव्हां। जी जी, ॿुधाईंदा। हाँ ॿुधायो। सल्लेला नबीना सल्लेला मुहम्मद सल्लेला नबीना सल्लेला मुहम्मद। सुभान अल्लाह। एक अजबी अलाहुम्मा लेला सली बात सगोरी पढ़ंदा आहिनि। माशाल्लाह। उदार इंसान का आसूदाए ओकीअ में बि न अणंदा आहिनि। वाह 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 वाह। मख नंढड़ी तूं माण्हू तोखे मोहबत में वही मख मारे। मख नंढड़ी तूं माण्हू तोखे मोहबत में वही मख मारे। वाह वाह। उदार इंसान का आसूदाए ओकीअ में बि न अणंदा आहिनि। जेके अॼु बि अलाहुम्मा सल्ली अला सल्ले वात सगोरी पढ़ंदा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो ज़ैन, तव्हांजो आवाज़ एॾो सुठो आहे माशाल्लाह। ऐं तव्हां पंहिंजो नंबर अदा गुलज़ार वटि ज़रूरु लिखाइजो, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदासीं। ऐं मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी थी रही आहे अध खां वधीक, त तव्हां जीअं चयो त हिकिड़ो मां मतिलबु अखियुनि खां जेको सो कंप्लीट इस तरह सां न ॾिसी सघंदो आहियां, त उन्हनि अखियुनि जे पोयां जेको तव्हां हिकिड़ी रोशनी जेका दुनिया पंहिंजी वसाए वेठा आहियो, उन तव्हांखे एतिरो आवाज़ जे थ्रू अंदाज़ में हिकिड़ी ख़ुशी, हिकिड़ी मोहबत ॾिनी आहे। ऐं इहो ॾाढो सुरीलो आवाज़ु तव्हांजो, मिठो आवाज़ु आहे। त हिन आवाज़ जे ज़रिए मुंहिंजे ख़्याल में त तव्हां दुनिया जी हर उहा शइ महसूसु कंदा हूंदा त हिन में केतिरी ख़ूबसूरती आहे, हीअ केतिरी तरफ़ जेका असां मां ॾिसां। ॾाढो सुठो अंदाज़ तव्हांजो, अलाह ताईं तव्हांखे जेको सो हमेशह ख़ुशि रखे, आबाद हुजो, बचायो असांजा। ऐं गॾु गॾु जेको आहे सो मां ज़रूरु दुआ कंदसि अलाह साईं अगरि किथे बि का कुझु बि जेको आहे सो तव्हांजे नज़र जे तरफ़ जेको आहे सो माना को ऑपरेशन जे थ्रू या किथे बि कुझु अहिड़ो थी सघे थो, त असांजी जेका हेल्प खपंदी, जेका आहे मां तव्हां सां हाज़िर आहियां। तव्हां ज़रूरु मुंहिंजे प्रोग्राम जे तवसुक सां पर्सनली मूंसां राब्तो कजो, त असां जेको सो तव्हां लाइ कोशिशि कयूं। में बि थी सघे थो तव्हांजे अखियुनि जो नूर वापसि अची वञे, त पोइ त इन खां वधीक ख़ुशी अहिड़ी ॿी का ॻाल्हि ई न हूंदी। अलाह तव्हांखे आवाज़ रखे हमेशह। तव्हांजे आवाज़ जी फैन थी वई आहियां। ऐं लाजो भाई, कितनी अच्छी आवाज़ थी इनकी, आपने सुना? आप तो माशाल्लाह खुद भी गाते हैं, तो फिर आपको पता चलता होगा ना कि अंदाज। कुछ लोग होते हैं, हम तो सीखते हैं ना। बिल्कुल हकीकत है, कुछ लोग सीखते हैं, कुछ लोग गॉड गिफ्टेड होते हैं। इनकी आवाज़ तो मुझे लग रहा था कि जैसे जेन्युइन जो होती है वो इसी तरह से ना। बहुत बेहतरीन, बहुत बेहतरीन। ॿिया बि जेके असां कॉलर्स प्रोग्राम ॾिसनि पिया, उहे प्रोग्राम में शामिल थियंदा त असांखे कॉल करे सघनि था, उन्हनि सां हाल अहिवाल कंदासीं, कचेरी कंदासीं। लाजो भाई खे मिड़ी मूं ईअं तंग पे कयो त लाजो भाई जो गानो गायो, त डेडिकेशन त असांजी भाभी ॾे वञणु खपे न। वरी असां को सजाद लाइ केरु आहे सुञाणो कोन था हुनखे, वरी चए थो त असां डेडिकेट हुनखे करे छॾियो, इहा कहिड़ी ॻाल्हि थी? सही कहा मैंने? जी जी बिल्कुल, सजाद भाई बहुत ज्यादा याद आते देखिए हैं। फिर आप वही बात करें, कौन है वो? मैंने भाई कौन है वो भाई, कौन है? सजाद भाई के लिए ही होता है
जब वो बहुत भाई याद हमने आता है। असां हथ ॿधा पाण चवंदो न सजाद भाई चवंदा असां हथ ॿधा असां तोबा कई कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाजी खुश आहियो अल्लाह जा एहसान बा ठीक ठाक शेरदिल बा तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो तबियत सही आहे अल्लाह जा लख एहसान करम भाई खुश आहियो अल्लाह जा एहसान मालिक जे करम लॻा पिया आहिनि तव्हां ॿुधायो सभु ख़ैरियत आहे का किथे गायब आहियो तव्हां जी किथे गायब आहियो तव्हां राजस्थान में भाजी सुबुह सां आई फौज पुलिस के दुकान बंद कराए घर में कंहिंखे विहारे मास्क जेके ना आहे दंड था रखनि भाजी ओहो अच्छा जी जी भाजी हिते कल्ह हिकिड़ो सूबेदार हो थाणे ते उहो बि गुज़ारे वियो हिकिड़े ॾींहुं किरवण ॿिए ॾींहुं गुज़ारे वियो भाजी ओए होए 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 वाकई अदा ॾाढी सख़्ती कई अथनि ऐं अदा सख़्ती ॾिसो कॾहिं कॾहिं का सख़्ती असांजे फ़ाइदे लाइ हूंदी आहे हिकिड़ो तव्हां ॾिसंदा न त अक्सर करे असांजी माउ हूंदी आहे जेका उहा हमेशह चवंदा आहियूं असांखे लॻंदो आहे त ख़राबु त असांखे दड़का ॾिए थी चमाटो हणे थी पर उहो असांखे पंहिंजे बहितरीअ लाइ अगरि सम्झाईंदी त असांखे उहो नुक़सानु ओॾी महिल लॻंदो आहे पर जंहिं बाद में फ़ाइदो ख़बर पवंदी आहे न त पोइ असां सोचींदा आहियूं त मां पंहिंजी जॻह ते सही हुई त हक़ीक़त में हू हींअर माउ जो किरदारु अदा करे रहिया आहिनि इहा सख़्ती जी 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 ॻाल्हि कयो तव्हां ॻाल्हि कयो पंहिंजी ना जेको सुबुह फौज आई न ॾाढो कमु भलो करे भई पुलिस वारा माना महफ़ा कनि फौज आई सभु शइ बंदि कराए ॾाढो सुठो कनि था ॾाढो सुठो अॼु राजस्थान में इमरान खान खे अचे थो न उन करे बि ग़लती कई अथसि अच्छा अच्छा जी जी वॾी भाजी अच्छा वॾी ॻाल्हि आहे त मतिलबु फाइनली असांजे माना लाड़काणे जे शहर में इमरान खान पुॼे थो ॾिसूं था छा थो थिए जी 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 अदा शेरदिल त तव्हांखे हमेशह अलाह सां ख़ुशि रखे तव्हांखे मां ज़रूरु नसीहत कंदसि त भेण जी हैसियत सां त तव्हां जेको आहे सो पंहिंजो पंहिंजे फैमिली जो वधि खां वधि ख़्यालु रखो ऐं तव्हां ॿुधो था पिया हाणे ऑन स्क्रीन था केतिरी सारी कॉल्स अचनि थियूं पियूं केतिरा सारा केस जेके डायग्नोस थियनि था पिया चलो किथे तव्हां भले हिन ॻाल्हि खे एक्सेप्ट असां न बि कंदा हुजूं तव्हां चवंदा हुजो त ख़ाली ख़ौफ़ आहे हिरास आहे कुझु बि आहे ईअं न आहे जिते जिते का ॻाल्हि थींदी आहे उते का न का हक़ीक़त ज़रूरु हूंदी आहे त यकीनन किथे न किथे इहो वबा आहे किथे न किथे मसइला आहिनि उहे एहतियात न करण जे करे उहो कमु ॻाल्हि वधंदी वञे थी पई त पोइ महिरबानी करियो पंहिंजो पंहिंजे फैमिली जो पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल जो ख़्यालु रखो ऐं सिहतियाबी बि हुजे तव्हांजे लाइ असांजी इहे दुआ आहे ब्रेक जो वक़्तु असां थियो आहे कचहरी ॻाल्हि ॿोल हली थी ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था सुबुह जी सराण में भले कार सभिनी खे सुबुह जी सराण में यकीनन करे करे लाइव प्रोग्राम असांखे ईअं बि थींदो आहे छो जो टोटली जेको सिस्टम हले थो हुन मां अचानक जेको सो ब्लैक थी वियो सॼो माहौल ऐं असां वटि हिते हुआसीं त वरी असां जीअं वापसि आयासीं त असांजो ख़बर न आहे असां ऑन ईयर आहियूं न आहियूं कुझु ख़बर त हुजे सो बहरहाल तव्हां सां कचहरी ने ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे लाजो भाई मूंसां गॾु आहे ऐं तव्हां पंहिंजी बैक टू बैक कॉल्स कयो त तव्हां सां कुझु हाल अहिवाल कयूं त भई तव्हां वटि छा गुज़रे पियो कहिड़ा हालात आहिनि कहिड़ी कंडीशन आहे ऐं उन खां अलावा इहा ज़रूरु तव्हां सां हाल अहिवाल कंदासीं त जेतिरो असां रड़ धां करे रहिया आहियूं न वबा जे हवाले सां तव्हां पंहिंजो या पंहिंजे फैमिली जो ख़्यालु करियो एहतियात करियो ॿाहिरि न निकिरो ऐं घणे जेको सोशल डिस्टेंस रखण जे लाइ चयो वियो आहे उहो पंहिंजी जॻह ते क़ाइमु रखो त छा उहो एहतियात वाक़ई तव्हां वटि थिए पियो या न पियो थिए या असां वटि जेको इंट्रस्ट हिन में सची ॻाल्हि आहे त तमामु घणो हिन ॻाल्हि जो ॾाढो मज़ाक़ ठाहियो वियो त पोइ ॾाढा मतिलबु रश ऐं जीअं असां वटि हिकिड़ो चवंदा त कचहरीअ जो ऐं हिकिड़ो मच जो माहौल जेको आहे सो पंहिंजो क़ाइमु ऐं दाइमु रहियो त उनजे करे बि असां वटि जेको मसइला कुझु घणा वधिया आहिनि त ॾिसी वठो अगरि तव्हां वटि उहा ॻाल्हि आहे त असांखे ज़रूरु तव्हां शेयर करे सघो था ऐं शेयर कंदो त यकीनन पंहिंजा जेके कुझु कचहरी ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं आहिनि उन में ॻाल्हि सां जेका ॻाल्हि निकिरंदी आहे त उहे मौज़ू बि अची वेंदा आहिनि हलिया त उन हवाले सां बि तव्हां ज़रूरु ॻाल्हि करे सघंदासीं त भई छा असां जेको एतिरे अरसे खां तव्हां ॾिसां मूं रड़ धां कंदा आयासीं त भई लॉकडाउन आहे ऐं कोरोना वायरस जे करे तव्हां पंहिंजे पाण खे जेको सो आइसोलेट कयो या जेके बीमार जेके पेशेंट आहिनि जेके उन्हनि सां घणा मसइला आहिनि या इर्द गिर्द जिन सां बि जेके केस डायग्नोस थिया आहिनि त उनखां पोइ बि तव्हां एहतियात कयो या न कयो आहे त ज़रूरु असांखे तव्हां इंफॉर्म कयो अच्छा उनखां अलावा हिकु जनरली ॻाल्हि पाण में शेयर कंदा था हलूं त कुझु माण्हू जेके हिन वक़्तु विच में माना जीअं वबा जी ॻाल्हि फैली ऐं जेको ही मसइला मसाइल हलिया त सभिनी माण्हुनि चयो त यार हाणे ख़ुदा जो ख़ौफ़ करणु खपे हीअं आहे हूअं आहे हिन टाइप जूं ॻाल्हियूं अलाह सां असां हिकिड़ी आज़माइश विधी आहे पर पोइ बि इंसान जे अंदरि मां ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे इहा ॻाल्हि आहे त मां हिन ॻाल्हि हवाले सां ज़रूरु तव्हां सां इहा ॻाल्हि पंहिंजी हिकिड़ी पर्सनली दिली तौरु शेयर कंदमि त जेके माण्हू ॿियनि खे तकलीफ़ ॾींदा आहिनि जेके ॿियनि जा रिश्ता टोड़ण जी ॻाल्हि कंदा आहिनि जेके माण्हू पंहिंजे ज़ात खां निकिरी करे पंहिंजी औकात खां निकिरी करे जेको कुझु घणो ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि खे शायदि इहा ख़बर न हूंदी आहे त दुनिया में अगरि कंहिं बि शइ जी का हिकिड़ी आज़माइश अचे त उन आज़माइश जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे जेको गुज़री वेंदो आहे उन खां पोइ जॾहिं आज़माइश मां निकिरी करे असां साम्हूं बीहंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे अमां जे पेट नवां ॼायासीं त कॾहिं कॾहिं कुझु आज़माइशूं कॾहिं ज़िंदगी जा मसइला कॾहिं कुझु अहिड़ियूं शयूं ईंदियूं बि आहिनि
पर जॾहिं हिन वक़्तु असां वटि वबा जा हालात आया पिया त सभु कंहिं ईअं पियो चयो त बाबा अलाह जो ख़ौफ़ सभिनी खे जेको सो ख़तमु थी वियो, माण्हू मूव थी विया, इबादतुनि खां परे थी विया, घणनि मसइलनि खां परे थी विया, त उन जे करे असांखे अलाह साईं आज़माइश ॾिनी आहे। पर छा हिन आज़माइश खां पोइ बि असांजो दिमाग़ पंहिंजी जॻह ते आयो आहे या न आयो आहे, इहो ज़रूरु हिकिड़ो असां वटि पॉइंट आहे, हिकिड़ो सुवाल आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका ज़रूरु शेयर करणु खपे हिकु वक़्त सां। कॉलर बि असां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। हाजी मोहम्मद उस्मान, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह अदी। मां हाजी मोहम्मद उस्मान हमदानी जामशोरे खां सैयदाबाद कॉलोनी मां पियो ॻाल्हायां। अच्छा अच्छा, त कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तबियत सही तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, दुआ लॻी पई अदी। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह तमामु बहितर। असां सुबुह जो पूरी फैमिली सां गॾु वेही ॾिसंदा आहियूं। महिरबानी था, तव्हांजे माशाल्लाह तव्हां बहितरीन सुहिणा लॻी रहिया आहियो। महिरबानी था। मूंखे करे करे लॻंदो जॾहिं तबियत ख़राबु हूंदी आहे तॾहिं कुझु माण्हू वधीक बहितर लॻंदो आहे। न अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह असांजी भेण तमामु बहितरीन तयारी आहे। ऐं तव्हांजी दुआ आहे, अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, तव्हां भाइर आहियो, तव्हांजी दुआऊं ई असांखे हलाईंदियूं आहिनि। यकीन मञियो त असां माना किथे बि दुनिया जे कंहिं कुंड कुर्छ ते हूंदा आहियूं, पर तव्हांजी दुआऊं ऐं तव्हां जेके मोहबतूं आहिनि असां सां गॾु हूंदियूं आहिनि, इहो ई असांजो हौसलो हूंदियूं आहिनि। बिल्कुलु अदी, कोरोना जे करे असां उस्ताद बि पाण बेदार थी था आहियूं, टीचर आहियूं, घर वेही बेदार थी था आहियूं। 3 महीना थी विया। दुआ कयो कोई मुल्की मर्ज़ मां जान छुटे। अदाया तव्हां यकीन मंदो त मां हिन वक़्तु बि दिली तौर ते ॻाल्हि करे रहीसि त विच में असां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असां जेका ॾाढा हिकदमि असां माण्हुनि खे जेको न रिएक्शन फौरन ॾींदा आहियूं ऐं असां हर शइ जो माना ॿुधाईंदा आहियूं, त उन टाइम असां ज़रूरु चयो त असां डिॼी विया आहियूं, आज़माइश आहे, हीअं फलाए। वरी जीअं मतिलबु थोरो बेज़ारी तरफ़ आयासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾिसो असांजा आज़माइश आहे, घर में वेहण बि आसान न आहे, माण्हू खे मुश्किल लॻे थो, कम डिस्टर्ब थी विया आहिनि, ऐं पूरी दुनिया में हिन ॻाल्हि जेको आहे सो जेको वबा आहे सो सॼो सिस्टम उलट पुलट करे छॾियो आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ी आज़माइश मां असां सभिनी खे गॾिजी विड़ी करे निकिरणो आहे न, त उनजे करे माण्हू इहा ॻाल्हि सम्झनि कोन था, एहतियात न कंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे केसिस वधंदा, मसला वधंदा, त उनजे करे एहतियात करणु खपे। तव्हांजे इर्द गिर्द कीअं भला माहौल आहे? कुझु पाबंदी आहे? अदी जामशोरे में बसि कुझु सिमात लॉकडाउन लॻंदो आहे केॾी महिल, बाक़ी हूअं त आम माण्हू जीअं रूटीन हूंदी आहे उहा साॻी आहे। त पोइ ॾिसो हाणे हिन वजह तव्हां छा था अंदाज़ो कयो त माना सुबुह जो 7-8 बजे खां वठी जीअं ऐलान कयो थो वञे त 5 बजे ताईं जेको आहे सो तव्हांखे जेको पंहिंजा कमनि से माना सुठे अंदाज़ सां ऐं माना सेपरेट करे हुन खां पोइ वरी तव्हां वञो। पर आउं त इन ॻाल्हि जी केयर कोन था कनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु माण्हू केयर नथा कनि। ऐं असां वटि माना हिकिड़ो जीअं एहतियात कयो वियो शुरूअ में, त माना हिकिड़ो टाइम टेबल ॾिनो वियो त हुन में फौरन हर को माण्हू पंहिंजी ज़रूरत जूं शयूं वठी ऐं माना हलियो वियो। हालांकि बल्कि असां इहो बि ॿुधो पिए जे अगरि एहतियात न कयो वियो, आवाम जे कॉपरेट न कयो त मे बी कर्फ्यू लॻी वञे ऐं सफ़ा अहिड़ी कंडीशन थी वञे, पर अहिड़ी कंडीशन आई कोन। माण्हू रहंदो वरी माना पंहिंजे कमनि जे तरफ़ अची कर्फ्यू वारे तरफ़ जेका कंडीशन थी रही आहे उन तरफ़ असां वञी रहिया आहियूं, पर असांजा माण्हू सम्झण लाइ तयार ई कोन्हनि के। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु आवाम जो सम्झणु तमामु ज़रूरी आहे, न त असां नुक़सानु ॾिसंदासीं। बिल्कुलु लख थोरनि भाउ तव्हांजा ऐं तव्हांजो अंदाज़ ॾाढो बहितरीनु ॻाल्हाइण जो, ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हां सां तव्हांखे तव्हांजी फैमिली सां गॾु। तव्हांजी सॼी फैमिली अगरि असांजो प्रोग्राम ॾिसे थी त असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं। इहा ई तव्हांजी मोहबत आहे, इन मोहबत खे इन्हनि दुआनि खे हमेशह तव्हां क़ाइमु दाइमु रखिजो। ऐं लाजो भाई छा कंदो? लाजो भाई आप मेरे साथ जब बातें करते ना तो हमारे जो फैमिली मेंबर्स प्रोग्राम देखते हैं उनको बड़ा अच्छा लगता है, पता है आपको? क्योंकि वो कहते हैं कि हम दो तो हैं आपस में बातें कर रहे होते हैं, कोई ना कोई ऐसा टॉपिक। लेकिन हकीकत में आपसे ये मैं आपकी तरफ इसलिए बात करने आई कि जैसे मैंने ये अभी थोड़ी देर पहले बात की कि कोरोना वायरस है, वबा है, मसले हैं, स्ट्रेस है सब लोगों के घरों में और माहौल में इस तरह से ये सिलसिला बिल्कुल इसमें कोई शक नहीं है। तो लोग स्टार्ट में जब बड़ा एहतियात करके सामने आए और बिल्कुल हर चीज़ पे पाबंदी, और कितना टाइम कि मेरे ख्याल से ईद का जब टाइम हो गया तो 27-28 रोज़े तक भी सारे लोग यही दुआएं कर रहे थे कि काश क्यों कोई मार्केट खुल जाए। तो हमेशा 1-2 दिन पहले ही जैसे 26-27 के बाद थोड़ा बहुत ऐसा पता चला कि मार्केटें हैं जो जिसको जल्दी लेना है ले ले, तो वो सिस्टम था। लेकिन लोगों को जैसे ही थोड़ी बेजारी होती है, घर में बैठने से थोड़ा सा वो तंग आ जाते हैं, तो वो एकदम कहते हैं हम घर से बाहर निकले। अब घर से जब बाहर निकले तो वबा तो और फैलेगी। और बिल्कुल उन्होंने SOPs पे अमल नहीं किया, बिल्कुल इस तेजी से लोग निकले और बाजारों में आपने देखा होगा कितनी रश हो गई थी। भाई मैं तो नॉर्मली टाइम में ये देख रही थी कि जिस तरह से लोगों ने ये जैसे सरकारी तौर पे एक हुकूमत ने ऐलान किया था कि 5 बजे तक सारा क्लोज हो जाएगा, तो उससे पहले तो ऐसे रश बना लेते कि 5 बजे से पहले जितनी कसर निकाल लो। मैं एक बार इत्तेफाक से कोई बाहर किसी ज़रूरी काम से निकली, मैंने रोड पे जिस तरह से ट्रैफिक देखा मैं हैरान रह गई।
मैंने कहा या खुदा, उनमें मेरा जो घर है वो काफ़ी ऊपर है, मतलब माशाल्लाह से बड़ी हाइट पे, तो वहाँ फ्लैट से मैं देखती कि रात को 2 बजे 3 बजे तब भी गाड़ियों की आमदरफ ऐसी चल रही थी। मैंने कहा या खुदा ये क्या हो रहा है, मुझे तो समझ ही नहीं आ रहा कि किस तरह से लोग इससे मतलब हर बात को इतना लाइट ले लेते हैं। अवाम जो ना हमारी, अल्लाह ताला उनको समझ दे। आप वैसे आप तो रहते हैं जिस एरिया में, आपके एरिया में तो मतलब एक कॉलोनी सिस्टम है और बहुत रश रहता है। मतलब मैं तो कहती हूँ कि कहीं भी कराची में चले जाएं, कहीं भी आपको रौनक नहीं मिलेगी। जहाँ जिस इलाके की तरफ लाजो भाई रहते हैं, इमरजेंसी हो, मसला हो, कहीं कुछ ना मिले कराची में, लेकिन लाजो भाई के मोहल्ले में चले जाएं, हर चीज़ आपको हर टाइम मिलेगी। जी, अभी वहाँ पर भी 7 बजे तक का टाइम है कि मेरे 7 बजे तक आप, मैं आप इसीलिए पूछना चाह रही हूँ कि फिर आपको लगा कि 7 बजे का एहतियात हुआ? हाँ, नहीं, लोग ने अमल नहीं किया लोगों ने। मैं तो उस चीज़ से वाकिफ हूँ क्योंकि आपकी सिस्टर से भी मुलाकात हुई थी। मेरा एक टेलर है वहाँ पे, वो भी इस तरफ थोड़ा सा रहता है, तो मेरा आना जाना कभी रहता है। मुझे तो लगा कि पूरे कराची के शहर में कहीं भी आपको कुछ ना मिले, लेकिन आप महमूदाबाद, मंजूर कॉलोनी, इन इलाकों में कभी कहीं चले जाएं तो आपको रौनक ऐसी मिलेगी, इसे लगेगा कि जैसे कुछ है ही नहीं ना, मतलब सब कुछ नॉर्मल चल रहा है। वो मैंने कहा यार ये क्या हो रहा है, अल्लाह ताला रहम कर। मतलब जेको असांजो आहे, जेको ही माहौल जेको आहे, जेको ॾाढो हींअर वक़्तु माना परेशानी जो गुज़रे थो पियो, उनमें असांखे घटि में घटि पंहिंजे पाण ते कुछ इलाकों पे भी डिपेंड करता है। आप जब लॉकडाउन नहीं था तो कुछ इलाके हैं ही सुकून वाले, हाँ, लोग तो अपने घरों में ही रहते हैं, लेकिन कुछ इलाके ऐसे हैं कि जब तक हर गली के नुक्कड़ के ऊपर जो है ना 8-10 लड़के ना बैठे तो मैं तो अक्सर में, मुझे पहले पता भी नहीं था, जबकि मैंने जब लाजो भाई को फर्स्ट टाइम देखा तो वो एक रेस्टोरेंट में चाय पी रहे थे। मैंने क्रॉस किया, मैंने मेरी से गाड़ी रोकी, मैंने कहा लाजो भाई इधर बैठे हुए। फिर मैंने लाजो भाई को फ़ोन करके पूछा, लाजो भाई आप इस इलाके में क्या करें? मैंने क्रॉस किया तो मैंने आपको देख लिया। तो लाजो भाई ने कहा कि मैं तो रहते ही आऊँ। मैंने कहा है आप इधर रहते हैं, मुझे नहीं पता। नहीं आता गुलजार तुम आठ कर मज़ो कर हाँ बता मतलब चावने जो बहुत है, बहुत मतलब इसका। ये बहुत मतलब क्या होता है? आंखों से खूबसूरती मोहब्बत का है ना, ऐसे कुछ है ना। तो फिर इतना बताने में शर्मा क्यों रहे? बोलो बहुत है ना, एक थोड़ी एक की तारीफ पूरी कर रहा मैं तो बहुत सारा एक थोड़ी है, बहुत मतलब है, बहुत मतलब है। बहुत सारे लोगों की तारीफ हमने करनी, हम एक पे क्यों टिक जाए? ये भी हमारे अब्बास भाई है, मतलब अब्बास भाई जो असांजो अब्बास बलोच आहे, वो इन तरफ़ असांजी कैमरा ते जंहिं हूंदो आहे त यकीनन उन्हनि जो जेका लैंग्वेज आहे ऐं जेका जंहिंजी लैंग्वेज हूंदी आहे त उनखे सम्झण में वधीक आसानी थींदी आहे। त मूं उनखे इहो पियोनियर चयो त मतिलबु तव्हां गानो ॿुधो पिया त तव्हांखे सम्झ में अचे पियो न, ईअं मतिलबु असां उनजो सुर सम्झी सघूं था, उन जेको ताल आहे, जेको उनजी लय आहे, उहो उनखे इंजॉय करे सघूं था, लेकिन ट्रांसलेशन जेसी कयूं तेसी माना कमु ख़राब थी वञे। बहरहाल असां कचहरी ॻाल्हि ॿोल हले पई, ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां पोइ वरी असांजा महिमान गॾु मौजूदु हूंदा और असां खोड़ सारी कचहरी ॻाल्हि ॿोल कंदासीं सुबुह जी सिरहाण में। जी एक दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे सुबुह जी सिरहाण में यकीनन असांखे अॼु असां वटि सिस्टम कुझु अहिड़ो पियो हले जो अचानक वेठे वेठे जेको असां ख़बर पवे थी त असां उन था हलिया वञूं हलिया। ऐं बल्कि असां जेको मंडे प्रोग्राम कयो हुयो सूमर वारे ॾींहुं, जॾहिं मूं वटि असांजी ॾाढी सिंधियूं नियाणियूं ॾाढी बहितरीनु असांजी अक्सा ऐं असांजी अक्सा किंजर ऐं अरीशे सुमरो गेस्ट हुयूं, ऐं अचानक ई अदा चयो त हिन तरफ़ अचो हिन तरफ़ अचो, त हाणे असां जेको लाइव अची विया आहियूं। असां वटि पाण में कचहरी की जीअं औरतूं पाण में 4-5 गॾु हुजनि त चुप नथी थी सघे न, त पोइ त पॉसिबिलिटी न आहे, त उनजे करे असां उहो शौक़ु थी वियासीं। दादा ॿुधाईंदा त कयो त असां उन पिया वञूं। त बहरहाल अॼु कुर्सी न थियो त तव्हां हिते मामूं पंहिंजे मज़े सां घुमे फिरे पियो, टीम जा मेंबर हलनि पिया, अदा चयो असीं ओनियर था वञूं, त तव्हां सां गॾु आहियूं ब्रेक खां पोइ। ऐं यकीनन असां वटि ब्रेक खां पहिरियां कचहरी ॻाल्हि ॿोल हले पई। अॼु असां वटि कुझु जेके कचहरी ॻाल्हि ॿोल उन हवाले सां अचानक ई मौज़ू ठही आयो। पहिरियां त जेसितां असां कुझु नॉर्मली हाल अहिवाल पिया हलियो, पर जीअं कॉलर्स आया त कॉलर्स पंहिंजो जेको सो इहो ॿुधायो त जीअं असांजे शहरनि में माना माण्हू सफ़ा एहतियात नथा कनि, त कोरोना वायरस जे हवाले सां ॾिसो असां वटि केतिरा सारा केसिस डायग्नोस थिया आहिनि, केतिरा मसइला हलनि था। जीअं बि तीअं असां चऊं था आवाम खे हर रोज़ टेलीविज़न ते वेही करे, सोशल मीडिया ते वेही करे जिते किथे, त ख़ुदा महिरबानी करियो पंहिंजे फैमिली जो जेको सो ख़्यालु रखो, रहम कयो उन्हनि ते, थोरो ख़्यालु करियो, सोशल डिस्टेंस रखो, पर इन टाइप जी का माना एहतियात हवाले सां ॻाल्हि नथी नज़र अचे। पर हाणे असां बिल्कुलु चई सघूं था ऐं अमल करणु तव्हांजो कमु आहे। तव्हां अगरि कंहिं नुक़सान खां परेशानी खां बचणु चाहींदो त यकीनन उहो असांजो एहतियाती आहे।
सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि तव्हांखे इहो बि ॿुधायो त हाणे जेका ब्रेक वरिती आहे, ब्रेक खां पोइ वापसि ईंदसि, ॾाढा मुअज़्ज़िज़ तमामु मोहतरम महिमान असां गॾु हूंदा, जेके असां वटि असांजा जेके महिमान ईंदा आहिनि असांजे लाइ तमामु घणा क़ाबिले इज़त हूंदा आहिनि, क़ाबिले रिस्पेक्टेबल हूंदा आहिनि ऐं डिफरेंट फील्ड सां जेके जुड़ियल आहिनि। असांजो इहो ई हिन वक़्तु जेको सो इरादो आहे पंहिंजे प्रोग्राम में त असां वटि सिंगिंग बि हलंदी आहे, असां वटि सियासत बि हलंदी आहे, असां वटि उहे जेके शोबनि सां जुड़ियल माण्हू हूंदा आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि खे बि असां पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं, उन्हनि सभिनी सोशल मसइलनि खे बि असां हाईलाइट करियूं त कहिड़ा इशूज़ आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ी ॻाल्हि हले थी पई। तव्हां ॾिठो हूंदो त कानून जो ॾाढो असां वटि नालो इस्तेमालु थियो वेंदो त हर ॻाल्हि में कानून हुजे या मतिलबु रूल्स हुजनि, रेगुलेशन्स हुजनि, त सभ खां पहिरियां असांखे हूंदो त असां पंहिंजे हक़ जी जंग किथे विहण वञूं। त उहा हक़ जी जंग विहण जे लाइ बि हिकिड़ो मौसम असांखे हमेशह ज़रूरु खपंदो आहे, त जेके असां हमेशह एडवोकेट्स यानी असां वकील जे नाले सां सुञाणंदा आहियूं। त मुख़्तलिफ़ वकील जेके असांजे सिंध सां, असांजे मुल्क सां जुड़ियल आहिनि, जेके हमेशह पंहिंजे हक़ जी जंग विढ़ंदा पंहिंजे उन आम नागरिकनि खे, पंहिंजे आम जेके से माण्हुनि खे हक़ ॾियाराईंदा आहिनि। त हिकिड़ो तमामु बहितरीनु नालो आहे, तमामु बहितरीनु इंसानु अॼु असां गॾु मौजूदु आहे, अदा ज़ुल्फ़कार अली जलबाणी, जेके तमामु बहितरीनु एडवोकेट आहिनि। अस्सलाम वालेकुम अदा, गुड मॉर्निंग, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे? सभु ख़ैरियत? मूंखे लॻे थो सुबुह सां अॼु तव्हांजे ऑफिस आहे, ड्यूटियूं आहिनि, तव्हांजी कॉल कंहिंजी अची वई आहे। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? अलाह जा अहसान आहिनि। बिल्कुलु असीं तव्हांखे वेलकम था चऊं पंहिंजे शो में, ऐं लख थोरा तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया। मां इन ॻाल्हि खां चङी तरह सां वाक़िफ़ु आहियां त जेके एडवोकेट हूंदा आहिनि, जेके असांजा ॿाहिरि जेके तमामु सुठे अंदाज़ सां पंहिंजो हिकिड़ो कमु ऐं पंहिंजे हिन ॻाल्हियुनि खे निभाईंदा आहिनि, उन्हनि जो सुबुह जो शेड्यूल ॾाढो टफ हूंदो आहे। ख़ासि कर तव्हांजे जेके शेड्यूल्स हूंदा आहिनि, केसिस लॻल हूंदा आहिनि, उन्हनि में वरी तव्हांजा जेके बि तव्हांजा क्लाइंट अचनि था, उन्हनि जा मुख़्तलिफ़ टाइम टेबल्स हूंदा आहिनि। ख़ासि तौर ते वकीलनि जो सुबुह वारो वक़्तु जेको आहे उहो तमामु वॾो बिज़ी शेड्यूल हूंदो आहे। बिल्कुलु, में कोई शक न आहे। बिल्कुलु, कीअं आहियो? माशाल्लाह, कीअं थो कमकार हले? माशाल्लाह सां वॾे अरसे खां तव्हां हिन शोबे सां जुड़ियल आहियो। कुझु चंद ॻाल्हियूं अॼु प्रोग्राम में शेयर कंदासीं जेके असांजे वक़्त जे हिसाब सां शामिल थी सघनि। मतिलबु हिकिड़ो त तव्हां पाण ई हिकिड़ो मैसेज आहियो त मतिलबु कहिड़े तरीक़े सां माण्हू पंहिंजे मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजो नालो वकार ठाहे करे महिनत करे अगरि मंज़र आम ते अचनि था, पर हिकु पुलिस ते, हिकिड़ो वकीलनि ते ॾाढो माण्हू ट्रस्ट घटि कंदा आहिनि, छो जो चवंदा आहिनि असांखे घुमाईंदा ॾाढो आहिनि, रुलाईंदा ॾाढो आहिनि, त उनजे करे चवंदा आहिनि त कोर्ट कचहरियूं, पर उन करे बि असां इहो ज़रूरु चवंदा आहियूं त कहिड़ी ॻाल्हि कहिड़े तरफ़ वञे थी, पॉज़िटिव थिंक ज़रूरु हुअणु खपे। त तव्हां मतिलबु आम माण्हू जे लाइ तमामु बहितरीनु कमु करियो था। तव्हां खां हिकिड़ी शइ त मां इहो ज़रूरु पुछंदसि त इहो वहम कीअं ख़तमु थियो हुन आवाम जो, त हिकिड़ो सुठो वकील उन्हनि खे ऐं इशूज़ मसइला उन सां गॾु गॾु गुरबत, छा असां त इहो ॿुधो आहे त हर वकील खे या हर एडवोकेट खे तव्हां सुठे तरीक़े सां अगरि तव्हां हायर कंदा त ठीकु आहे, न त पोइ त पेमेंट जो बि ॾाढा इशू हूंदा आहिनि। कीअं हू फ्री में पंहिंजा सस्तो हिकिड़ो सुठो ऐं पंहिंजो हक़ बि हासिलु करे सघनि, इहो मां तव्हां खां ज़रूरु सवालु कंदसि। जीअं त ज़िंदगी जी हर शोबे में तव्हांखे हर क़िस्म जो माण्हू मिलंदो। सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां मां जो इहो चवणु आहे त ज़िंदगी में ॿिनि शयुनि ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कयो। हिकु सुठो डॉक्टर, हा, ॿियो सुठो वकील। अच्छा, छो त डॉक्टर वटि तव्हांजी ज़िंदगी दाद लॻल हूंदी आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं कानूनी जंग में तव्हांजी इज़त, तव्हांजी मिल्कियत, तव्हांजी आज़ादी, तव्हांजी ज़िंदगी दाद लॻल हूंदी आहे। बिल्कुलु कोई शक न आहे। हुन जे लाइ लाज़मी आहे त कॾहिं बि तव्हां जेकॾहिं कंहिं अताई डॉक्टर जे हथ चढ़ी वियो त तव्हांजी ज़िंदगी इन में कोई शक न आहे, इन में कोई शक न आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां 4 पैसा ज़रूरु वधीक ख़र्च कयो ऐं सोची सम्झी पंहिंजे कानूनी जंग जेका आहे न, कंहिं सुठे वकील जी मार्फत तव्हां विढ़ो, तव्हांखे कॾहिं बि मायूसी न थींदी। मूंखे त कानूनी जंग कोन लॻंदी आहे, मूंखे ज़िंदगी जी जंग लॻंदी आहे। जीअं तव्हां डॉक्टर वारो मिसाल ॾिनो त हीअ ज़िंदगी जी जंग लॻंदी आहे। अगरि तव्हां सुकून जो साह खणणु चाहियो था, या तव्हां पंहिंजे अहसासनि खे आज़ादी सां इंजॉय करणु चाहियो था, या पंहिंजे ज़िंदगी जो बेसिकली ॾिसो न, असांखे रब हिकिड़ो पंहिंजो साह ॾिनो आहे, ऐं इन साह खे खुली तरह सां ज़िंदगी खे जीअण जो हक़ बि तव्हांजो पंहिंजो आहे, ज़ाती जेको ज़िंदगी जो हूंदो आहे। उन ते अगरि काबिज़ थी के ॿिया माण्हू वेही रहंदा आहिनि के तव्हांखे ग़लति तरीक़े सां ट्रीट कंदा आहिनि या पंहिंजे हक़ जो नाजाइज़ इस्तेमालु कंदा आहिनि, त पोइ उनजे करे इंसानु चवंदो आहे त इन खां आज़ादी बहितरु आहे। ऐं आज़ादी अहिड़ो त हिन दुनिया में हिकु ज़हनी आज़ादी हुजे, हिकु जेका ज़िंदगी जी आज़ादी हूंदी आहे, जेका हिकु क्राइटेरिया जेको हिकिड़ो असांजो राउंड अबाउट हिकिड़ो सर्कल हुअणु खपे, उन जो हिकिड़ो दाइरो हूंदो आहे। औरत लाइ हिकिड़ो पंहिंजो दाइरो आहे, मर्द लाइ हिकिड़ो पंहिंजो दाइरो आहे। त उहो ज़रूरु तव्हां इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी मूंखे मुतमइन कयो ऐं सुठी बि लॻी। इन हिसाब सां असांजा जेके वकील चवंदा हाणे पेमेंट थोरी वधाए ॾियो। अच्छा, कहिड़े क़िस्म जा केसिस अॼुकल्ह तव्हां वटि घणा था अचनि? मां सिविल, क्रिमिनल, कॉन्स्टिट्यूशन, अच्छा, इन साइड ते फैमिली मैटर्स। फैमिली मैटर्स तव्हां घणे क़दुरु कंहिंखे था ॾिसो? मां क्रिमिनल मोस्टली ॾिसंदो आहियां,
पर अॼुकल्ह मुंहिंजो जेको आहे बिज़ी शेड्यूल हूंदो आहे हाई कोर्ट जे हवाले सां कॉन्स्टिट्यूशन पिटिशन्स जे हवाले सां ऐं मुंहिंजी फर्म में 5 वकील ॿिया बि आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ असाइनमेंट्स ॾींदो आहियां मुख़्तलिफ़ कोर्ट्स मोकिलींदो आहियां ऐं जिते मुंहिंजी पंहिंजी पर्सनल अपीयरेंस लाज़मी हूंदी आहे उते मां पाण वेंदो आहियां पाण वेंदा आहियो अच्छा जिते पर्सनल अपीयरेंस हुजे छो भला छाजे करे ख़ासि माना को आम माण्हू चवे त असांजो जेको वकील हुयो पाण नज़र कोन आयो या असिस्टेंट आया ॾाढी ॻाल्हि डील करे हलिया विया अच्छा मुख़्तलिफ़ स्टेजिस हूंदा आहिनि न हाणे हिकिड़े केस में तव्हांखे वञी रुगो तारीख़ ई वठी अचणी आहे सही हा ऐं जेकर तारीख़ ई वठणी आहे त उते मुंहिंजो एसोसिएट मुंहिंजो जूनियर मुंहिंजो कोर्ट क्लर्क वेंदो न सही ऐं जिते आर्ग्यूमेंट्स करणा आहिनि जिते केस खे प्रोसीड करिणो आहे त उते मुंहिंजी हुजणु लाज़मी आहे न इन हुजणु अच्छा हिकिड़ी शइ मां हिकिड़े पर्सनल एक्सपीरियंस सां बि शायदि तव्हां सां शेयर कंदसि जीअं मूं तव्हां सां पर्सनल ॻाल्हि सवेल कोई ऑफिस क्रेन जे टाइम त जेको पर्सनल वकील कंदा हो जंहिंसां तव्हांजी फेस टू फेस माना पंहिंजो सॼो केस डील थींदो आहे उहो जेको क्लाइंट हूंदो आहे उहो पंहिंजे वकील सां ई वधीक कंफर्टेबल फील कंदो आहे जे अगरि हुनखे न ॾिसे कोर्ट में ऐं हू न हुजे मौजूदु हुन जॻह ते त ईअं फील थींदो आहे त की ॿिया अचनि था पिया अलाए उहो फीलिंग्स कंदो या न कंदो या हुनजो केस विढ़ण में या जंहिंसां मुंहिंजो डिस्कस थियल आहे या जेको मुंहिंजो वकील एडवोकेट आहे जेको मेन उन में फ़र्क़ु लॻंदो आहे असल ॻाल्हि कम्युनिकेशन जी बिल्कुलु जेको तव्हांजो वकील आहे उहो अगरि अव्हांखे सम्झाए करे मोकिले त अॼु तव्हांजे केस में कंहिं क़िस्म जी प्रोसीडिंग्स न थींदी हुई सिर्फ़ु ही फॉर्मल केस आहे एविडेंस ते नाहे लॻल आर्ग्यूमेंट्स ते नाहे लॻल हिन में हिन प्रॉब्लम जे करे डेट थियणी आहे ऐं हिते मुंहिंजो हुजणु लाज़मी न आहे त तव्हांजो क्लाइंट तव्हां खां मुतमइन हूंदो अगरि कम्युनिकेशन गैप हूंदो कम्युनिकेशन गैप हुजण जे करे तव्हांजे क्लाइंट खे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी अलाए जज साहिबु छा पुछंदो अलाए जज साहिबु कीअं केस हलाईंदो अलाए मूंखे कहिड़ो जवाबु ॾियणो आहे पोइ उनजे करे हू कोर्ट में वञण खां पोइ डिप्रेस थिए थो ऐं इन जे लाइ तव्हां पंहिंजे क्लाइंट खे सुठे वकील जी निशानी इहा आहे त पंहिंजे क्लाइंट सां कम्युनिकेशन बहितर हुजे ऐं उनखे हर पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे कम्युनिकेट कयो सही ॻाल्हि आहे अच्छा अदा ज़ुल्फ़कार हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे अच्छा मां हिकिड़ी कॉल वठी थी वठां इन ॻाल्हि खे वरी मां कंटिन्यू कयां थी अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग जी केर सां ॻाल्हायां अच्छा अदा मुगेरी कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अमीर मोहम्मद तव्हांजी तबियत सही आहे सभु ख़ैरियत आहे अल्लाह जा एहसान मालिक जा करम लॻा पिया आहिनि तव्हां ॿुधायो दुबई में बि ठीकु आहियो ऐं माशाल्लाह सिहतयाब आहियो सभिनी खां पहिरियों सवाल इहो ई आहे तव्हां सां तमामु ज़बरदस्त हिफ़ाज़त में असांजो जेको दुबई में हुकूमत आहे त तमामु ज़बरदस्त जेको लॉकडाउन जे बारे में तमामु सही सही बिल्कुलु न दादा अल्लाह तव्हांखे सिहतयाबी ॾे तव्हां पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे फैमिली मेंबर सां हमेशह जितां राब्ते में वियो त ख़ुशि रहो हमेशह असांजी दुआ आहे ऐं छा चवंदो मतिलबु जेको असां वटि हिते माहौल जेको तव्हां ॿुधो था पिया कोरोना वायरस जे हवाले सां वकील हिकु ग़रीब माण्हू जो अगरि को ज़मीन ते को वॾो माण्हू कब्ज़ो करे थो त हुनखे कीअं आज़ादु कराइजे सही बिल्कुलु अदा ज़ुल्फ़कार ॿुधनि पिया असां ॿुधूं पुछूं था हुनजो असांखे जवाबु ॾिए उन सां कीअं मसइलो हल थिए ठीकु आहे दादा तव्हां हींअर ॾिसो प्रोग्राम असां अदा ज़ुल्फ़कार खां हाणे जवाबु वठूं था कंहिं ग़रीब माण्हू जे ज़मीन ते ॿ टे एकड़ त हूंदा आहिनि कंहिं ग़रीब वटि ॻोठनि वटि थोरो सिस्टम हूंदो आहे जे अगरि हुन ते को अमीर माण्हू कब्ज़ो थो करे त कब्ज़ो कीअं छॾाइजे हा हिन में तव्हां वटि ॿिनि क़िस्म जूं रेमेडीज़ अवेलेबल आहिनि सही तव्हां वटि पहिरीं रेमेडी इहा अवेलेबल आहे त जेकॾहिं को माण्हू तव्हांजी ज़मीन जे मथां कब्ज़ो करे थो त तव्हां हुनजे ख़िलाफ़ु केस क्रिमिनल केस करे सघो था ठीकु आहे हीउ हिकिड़ो ॾोह आहे क्राइम आहे ऐं 447 पाकिस्तान पेनल कोड तहत उनजे ख़िलाफ़ु तव्हां कार्रवाई करे सघो था ऐं ॿी रेमेडी तव्हां वटि आहे सिविल सूट तव्हां पंहिंजे सीनियर सिविल जज जी अदालत में वञी करे सूट फॉर पोजेशन विझी सघो था ऐं पंहिंजे कोर्ट जे थ्रू डिक्री वठी करे उहो पोजेशन तव्हां वापसि वठी सघो था तव्हांखे ॿई अख़्तियारात कानून ॾिए थो तव्हां उनजे ख़िलाफ़ु फ़ौजदारी मुक़दमो बि करे सघो था ऐं दीवानगी मुक़दमो बि करे सघो था अच्छा जीअं मूं तव्हां सां सवेल ॻाल्हि कई त तव्हां चओ त जीअं क्लाइंट तव्हांजो साम्हूं हुजे ऐं हुनजो जेको सीनियर वकील आहे जंहिंसां डिस्कशन थी आहे ऐं मतिलबु जज जे पंहिंजे टॉक जे दौरान उहो वकील न मौजूदु हुजे त क्लाइंट हमेशह पंहिंजे पाण खे ॾाढो को थोरो अकेलो महसूसु कंदो आहे या हुनजी मुतमइनी जेका सोशल जेका कन्वर्सेशन तव्हां सां थियल हूंदी आहे उहा मुतमइन हूंदी आहे त इहो बि मूंखे हिकिड़ो डॉक्टर वांगुरु लॻंदो आहे त डॉक्टर खे ॾिसण सां ई अधु बीमारी ख़तमु थी वेंदी आहे न त
तव्हां पंहिंजे वकील खे बि ॾिसंदा त अधु तव्हांजी मुतमइनी उते खां शुरू थी वेंदी हले त हाणे साम्हूं अखियुनि ॾिठो त माना हाणे मां मुतमइन आहियां अॻियां बहितर ई थींदो इन ॻाल्हि सां तव्हां केतिरो इतफ़ाक़ रखो था? बिल्कुलु ॻाल्हि इहो वरी साइकोलॉजी वारी अची थी वञे, नफ़्सियात जी ॻाल्हि आहे। हालांकि वकील खे त इहा ख़बर हूंदी आहे बाबा इन केस जे अंदरि का अहिड़ी अॼु प्रोसीडिंग्स कोन्हे जंहिंजे करे मुंहिंजे कंहिं क्लाइंट खे तकलीफ़ अचे। पर जेको क्लाइंट वञे थो न उनखे इन शइ जी ॼाण न हुजण जे करे हू ईअं सम्झे थो त अॼु कोर्ट में अलाए छा थींदो, अलाए आउं वकील न हुजण जे करे केस हाराए वेंदुसि, अलाए छा थींदो। पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां पंहिंजे क्लाइंट खे कम्युनिकेट कंदो, असल सूरत हाल खां वाक़ुफ़ु कंदो ऐं हुनखे तव्हां इहे लीगल जेके पेचीदगियूं आहिनि प्रोसीडिंग्स जे बारे में ॼाण आहे इहा ॾेई हुनखे ज़हनी तौर ते तयारु करे मोकिलींदो त मां नथो सम्झां त को हुनखे कोई कंहिं क़िस्म जी प्रॉब्लम पेश ईंदो। अच्छा, अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो पिया त मतिलबु की डिवोर्स या इशूज़ या मर्दनि जी जेका ॾाढाई आहे घणे क़दुरु औरतुनि ते तशदुद करण या इन हवाले सां घणो वधी विया हलियो। ऐं जेकर मर्द औरत ते हथु खणे थो ऐं उन ते तशदुद या इन टाइप जा जेके अटैम्प्ट थियनि था पिया उन हवाले सां असांजे कानून में कहिड़ी स्ट्रॉन्गनेस आई आहे या कहिड़ी पॉइंटूं घणियूं आयूं आहिनि? अॼुकल्ह त असां ॿुधूं था त माना सोशल ते त माना एतिरो आहे जो मतिलबु औरतुनि जे हक़ जे लाइ कुझु घणा ई कानून आया आहिनि जंहिंजे करे थिए थो, पर बाज़ोकात उहे शयूं सिर्फ़ु ॿुधण जी हद ताईं हूंदियूं आहिनि, पर जंहिं वटि चवंदा आहिनि केसिस ईंदा आहिनि या इन टाइप सां ॻाल्हि थींदियूं आहिनि पोइ ख़बर पवंदी आहे त हाणे माहौल कुझु ॿियो आहे। तव्हां इन ॻाल्हि पारां छा चवंदा? ॻाल्हि सिर्फ़ु औरत जे हथु खणण जी न आहे, इंसान ज़ात, ॿार, पोड़ो, मर्द, औरत कोई बि अगरि कंहिं ते तशदुद करे थो त इहो क्राइम आहे, इहो ॾोह आहे ऐं इन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थी सघे थी। इहो कानून सिर्फ़ु औरतुनि जे लाइ न बल्कि मर्दनि जे लाइ बि आहे। जेकॾहिं का औरत पंहिंजे मुड़ुस ते हथु खणे थी त उनजे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी। बिल्कुलु हक़ीक़त आहे, हिन में को शक न आहे। इहो त रिसेंटली जॾहिं ॻाल्हियूं ॿुधण में आयूं त असांजो हिकिड़ो मुआशिरे जो अलमियो इहो आहे त इन टाइप जी ॻाल्हि ॿुधण खां पोइ उन जा वरी मज़ाक घणा थॉट ठाहिया विया त हाणे मर्द खे औरत मारींदी त हाणे औरत बि माना कंहिं सां तरफ़ वेंदी, छो न वेंदी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अगरि मर्द बि कंहिं जॻह ते मज़लूम आहे, कंहिं जॻह ते औरत मज़लूम आहे, इंसान त बेसिकली आहे न त हुनजो ज़ुल्म थिए थो या इन टाइप जा केसिस घणा अचनि था। माशाअल्लाह सां किथे किथे असांजी औरतूं बेड़ियूं आहिनि जो मतिलबु ॿुधी करे बि तइजुब वठंदो त हा अच्छा माना औरत बि स्टेप खणी सघे थी, त ईअं बि थींदो आहे। किन जॻहियुनि ते तव्हां ॾिसो था त बाक़ाइदा क्लियर आहे त औरतूं वीचारियूं ज़ुल्म जो निशानो आहिनि, लेकिन मजबूरीअ में या पंहिंजे ख़ानदान जे करे पंहिंजे घरनि जे करे या बचनि जे करे न अची सघंदियूं आहिनि, पोइ उहो ज़ुल्म बर्दाश्त कंदियूं रहनि थियूं ऐं वक़्तनि ब वक़्तनि उहा ॻाल्हि अञा वधंदी थी वञे। जेको माण्हू पंहिंजे हक़ जे लाइ ऐं पंहिंजे ख़िलाफ़ु थींदड़ ज़ुल्म ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु पाण ॿाहिरि नथो अचे, पाण अॻिते नथो अचे, उनखे न अवां बचाए सघो था न असां बचाए सघूं। इन में को शक न आहे, इन में को शक न आहे। जंहिं माण्हू सां ज़्यादती थिए उहो केर बि आहे, कहिड़े जिन्स, रंग, नस्ल, कहिड़े मज़हब सां बि तालुक़ु रखे थो, उहो पाण हुनखे अॻिते अचिणो पवंदो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। ऐं आऊं अदा ज़ुल्फ़कार जे ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ बि रहंदसि। प्लस हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां आऊं पंहिंजे हिकिड़े ज़ाती तजुर्बे सां ॻाल्हाईंदसि त तशदुद सिर्फ़ु हिकिड़ो जिस्मानी न हूंदो आहे, तशदुद ज़हनी बि हूंदो आहे। तव्हां कंहिं ते टॉर्चर कयो था, उन टॉर्चर जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु त तव्हां उन हवाले सां जॾहिं तव्हां ॾिसो था त असांजूं जेके औरतूं हुजनि या असांजा जेके बि भाइर आहिनि, जेके भेनरूं आहिनि, किन जे घरनि सां कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, उहे हर घर में मतिलबु ॿ ठिकर लॻा रहंदा आहिनि, प्रॉब्लम हूंदा आहिनि, लेकिन प्रॉब्लम्स जेके हद खां वधीक वधी वेंदा आहिनि हलिया त पोइ माण्हू स्टेप खणंदो आहे। पर स्टेप खणण जी त इहा ॻाल्हि आहे जेसिताईं तव्हां ज़हनी जेको आहे सो क़ैद जे अंदरि आहियो या पाण उहो स्टेप नथा खणी सघो त उहो ज़हनी ज़ुल्म हुजे या जिस्मानी तशदुद, पोइ तव्हांखे बर्दाश्त करिणो आहे, सतो कंदा रहो। जे अगरि उन खां पोइ तव्हां स्टेप नथा खणो त ॾोहो तव्हांजो पंहिंजो ई आहे। ॾिसो इहो तव्हांखे पाण खे डिसाइड करिणो आहे। सही ॻाल्हि आहे। त आया ही जेके तव्हां सां वाक़ियात पेश अचनि था, अहिड़ो को घर ख़ाली न आहे जिते को अहिड़ा मसइला मसाइल न हुजनि, मगर तव्हांखे पाण खे इहो फ़ैसिलो करिणो आहे त आया इहा जेका वर्ताव आहे तव्हां सां रवैयो अख़्तियार कयो थो वञे, इहो क़ाबिल बर्दाश्त आहे या न आहे? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु हक़ीक़त आहे। छा उन मञा तव्हां चाहियो था त इनखे असां कंटिन्यू कयूं रिलेशन खे, या असां उनजे ख़िलाफ़ु कानूनी चाराजोई कयूं? सही ॻाल्हि आहे। इहो तव्हांखे ई फ़ैसिलो करिणो पवंदो त बाबा मां इन सां हली सघां थी, नथी हली सघां, या इन में जेको आहे मूंखे कानून जो सहारो वठणु घुरिजे या न वठणु घुरिजे। सही सही। अच्छा, ऐं उन सां गॾु इहो बि आहे त मतिलबु हिकिड़ो कानूनी कार्रवाई आहे, घणे क़दुरु माण्हू जेसिताईं ॾंढु न मिलंदो आहे, जेसीं कंहिंजो साथ न मिलंदो आहे तेसीं स्टेप न ई खणी सघंदा। त तव्हां उन हवाले सां जेके औरतूं आहिनि जेके ज़ुल्म जो मतिलबु शिकार आहिनि, जिन सां मसइला आहिनि, उनखे का अहिड़ी ॻाल्हि जेका नंढड़ी ॿिनि लफ़्ज़नि में तव्हां चई सघो त भई
कंहिंजे आसरे खां बग़ैर, कंहिंजी उमेद खां बग़ैर त स्टेप कीअं खणणु खपे, या ज़रूरी आहे त को तव्हांजो साथ ॾे? ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां पाण डिसाइड करे वरितो न हिकु दफ़ो, जी जी, ज़हन ठाहे वरितो हा, त मूंखे इन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करणी करणी आहे, आहे। त पोइ त तव्हांजा वेझा मिट माइट, तव्हांजा पेरेंट्स बि तव्हांखे सपोर्ट कंदा, सही। तव्हांजो जेको कानूनी सलाहकार आहे उहो बि तव्हांजी मदद कंदो। अच्छा, फैमिली मेंबर तव्हांजे सपोर्ट नथा कनि, उहे बि तव्हांजे ज़ुल्म ज़ालिम सां गॾु ई बीठल आहिनि। हिते हज़ार अहिड़ा तव्हां केस ॾिठा बि हूंदा, ईअं हूंदो आहे कॾहिं कॾहिं बाज़ औक़ात हू पंहिंजे फैमिली मेंबर जो बि साथ न आहिनि ॾींदा, ईअं आहे, इन जे करे घणा केस ख़राब थियनि था। कानून त सभिनी जे लाइ जहिड़ो आहे, जेकॾहिं तव्हांजा पेरेंट्स तव्हांखे सपोर्ट नथा करनि, उनजे बावजूद बि तव्हांजे लाइ, जेकॾहिं तव्हां औरत आहियो त वुमेन पुलिस स्टेशन मौजूदु आहिनि, फैमिली कोर्ट्स मौजूदु आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां फाइनेंशियली साउंड न आहियो, वकील अफोर्ड नथा करे सघो, त उनजे लाइ बि खोड़ सारियूं NGOs ऐं वकील जेके फ्री ऑफ कास्ट सर्विसिस प्रोवाइड कंदा आहिनि, उहे मौजूदु आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे फ़ैसिलो करिणो पवंदो। ॾाढी बहितरीन तव्हां ॻाल्हि कई, ऐं ज़ुल्फ़कार सां असांजी कचहरी ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, ऐं कचहरी जारी सारी आहे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी खोड़ सारी कचहरी कयूं था असां सुबुह जी सिरहाणे में। जी, हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे सुबुह जी सिरहाणे में। असां वटि जेको सो टीम में ॾाढो हिते बैक साइड ते फन हले थो, छो जो असां वटि काउंट डाउन न आहे, उहो केॾी महिल उल्टो थो शुरू थिए, केॾी महिल सिधो थो शुरू थिए, त पोइ कमु पियो हुननि जो हले मड़ी, मतिलबु पाण में मश्करी मज़ाक आहे। ऐं चवंदा आहिनि न, हिकिड़ो जेको कमु आहे सो तव्हां पंहिंजो इंजॉय करे कंदा आहियो, त उहो मस्ती मज़ाक में वक़्तु गुज़री वेंदा हलियो। ऐं बाक़ी जे अगरि तव्हां कम खे सीरियस वठी कंदा आहियो त हमेशह डिप्रेशन थी वेंदा आहियो, त डिप्रेशन जो शिकार थियणु न खणणु खपे, लेकिन बसि कमु त कमु ई हूंदो आहे। बहरहाल ज़ुल्फ़कार सां गॾु तमामु बहितरीन कचहरी ॻाल्हि ॿोल हले थी पई। मां ज़रूरु तव्हां खां पुछंदसि, बार एसोसिएशन हवाले सां मुख़्तलिफ़ जेको आहे उन जा तव्हां मेंबर्स बि रहियो, उहिदेदार बि रहिया आहियो, उन में मेंबरशिप जो सिस्टम हूंदो आहे, घणा सिलसिला हलंदा आहिनि, जंगियूं हलंदियूं आहिनि, बाक़ाइदा इलेक्शन हलंदी आहे, वॾा सिलसिला हूंदा आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो हुनखे, केतिरा दफ़ा माशाअल्लाह सां हिन में तव्हांजी चूंड कई वई आहे? जी, अल्हम्दुलिल्लाह, मूं पंहिंजी वकालत जी शुरूआति डिस्ट्रिक्ट घोटकी मां कई। अच्छा अच्छा। ऐं पंहिंजे सीनियर रिटायर्ड जस्टिस अब्दुल रशीद खलवट साहब सां गॾु। अच्छा अच्छा, माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु वॾो नालो आहिनि, बिल्कुलु। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जो जनरल सेक्रेटरी रहियो आहियां। अच्छा, बहितरीन। ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते बार एसोसिएशन्स जे इलेक्शन प्रोसेस में हिसो वरितो आहे, ऐं हाणे बि इंशाअल्लाह 2020 में सिंध बार काउंसिल जा इलेक्शन थी रहिया आहिनि। अच्छा अच्छा। ऐं इंशाअल्लाह हिसो वठंदुसि। अच्छा अच्छा, ज़रूरु, बिल्कुलु, छो जो तव्हांजो शोबो आहे, ऐं इन में हिकिड़ी एक्टिविटी बि ज़रूरी हूंदी आहे। जेको जॾहिं तव्हांजो सिलेक्शन जो सिस्टम ईंदो आहे त उन टाइम ॾाढी बड़ी चाह हूंदी आहे, वॾो सिस्टम बाक़ाइदा जेको हूंदो आहे इलेक्शन सिस्टम उहो ई हलंदो रहंदो आहे। जी, इलेक्शन जो वॾो चर्चो हूंदो आहे बाक़ाइदा। ऐं पोइ जंहिं महिल खटंदा आहिनि त ओॾी महिल तव्हां वरी रौनक ॾिसंदा कयो, थोरो कोर्ट जी तरफ़ ईंदा बि कयो त ख़बर पए। उन प्रोसेस जो हिसो हूंदा आहियूं, गॾु हूंदा आहियूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं कॉलर असां गॾु आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त अब्दुल अज़ीज़ दायर साहब। अच्छा अच्छा, बिल्कुलु। कहिड़ा हाल आहिनि दादा? अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम, वादी ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जा एहसान, दुआ आहे तव्हांजी। तव्हां ॿुधायो, सभु ख़ैर, तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम फर्स्ट क्लास। जीअं टीवी बार में ऑन कई आहे त साईं जन जी तस्वीर उनमें ज़ाहिर थी आहे। सही सही सही। साईं असांजी बार डिस्ट्रिक्ट घोटकी जा जेके आहिनि न उहिदेदार रही चुका आहिनि, इंतहाई कॉम्पिटेंट ऐं बार जे लाइ तमामु घणा साईं कमु कया आहिनि। सही सही, बिल्कुलु, नो डाउट आहे। जॾहिं रिस्पॉन्सिबिलिटी ईंदी आहे, इहा वरी इंतहाई ॿुधी ख़ुशी थी, साईं सिंध बार जे लाइ जेको आहे न अनाउंसमेंट कई आहे, ऐं इहा वधीक जेको आहे तमामु बहितरीन ॻाल्हि थी वई आहे जो साईं सिंध बार जे लाइ। त मां साईं खे सलाम पेश कयां थो। साईं ज़बरदस्त कमु कया आहिनि बार जे लाइ, घोटकी जे लाइ बि, ऐं असांजी उमेद आहे सिंध बार में जॾहिं ईंदा। त मां साईं खां सवाल सिर्फ़ु इहो करणु चाहियां थो त तव्हां सर जॾहिं सिंध बार काउंसिल में मेंबर जी हैसियत में अचो था, त काइंडली तव्हां हिकु नवाण वकीलनि जे लाइ पैदा करो, ऐं नवाण अचे, छाजे करे जेको पुराणो फरसूदा निज़ाम हलंदो थो अचे पियो, इन में तव्हांजी जेकी आहे न असांखे रहनुमाई, ऐं तव्हांजी जेकी आहे न वकीलनि जे लाइ फलाह ऐं बहबूद जे लाइ तव्हां कहिड़ा कमु कंदो, त जीअं तव्हांखे फर्दर जेको आहे इहो हर माण्हू खे नवाण हिकिड़ी खपे। अच्छा, असां तव्हांखे ॼाणणु चाहियूं था पिया त तव्हां जेको सिंध बार जे लाइ अनाउंसमेंट कई आहे, त उनजे लाइ तव्हां छा छा तव्हां प्रोग्राम्स आहिनि? बिल्कुलु, तव्हां खां पुछंदासीं दादा साहब, तव्हां कहिड़ी शहर खां बिलोंग कयो था?
मां पाण मीरपुर माथेलो मां आहियां, डिस्ट्रिक्ट वोटी मां पाण बार जो वाइस प्रेसिडेंट आहियां। न तव्हां करो करे ॻाल्हायो न, मां सम्झी वियसि त माना इहो एॾी जी पटी जो वर्ड आहे। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु। न हक़ीक़त बिल्कुलु लख तौर तव्हां प्रोग्राम में शामिल थिया असांजे लाइ इहा तमामु घणी बाहिस फ़ख्र ऐं बाहिस ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजो बि पंहिंजो प्रोग्राम आहे, जॾहिं तव्हां अचणु चाहियो तव्हां अची सघो था। ऐं जेके जेके तव्हां पंहिंजे लाइफ में अचीवमेंट जेके मतिलबु सिलसिला हलाया आहिनि उन्हनि खे बि ॻंढींदासीं पंहिंजे प्रोग्राम में। ऐं तव्हां ख़ुशि रहो हमेशह। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु सवाल कयूं था। बिल्कुलु सवाल तव्हांजे साम्हूं आहे त तव्हां कहिड़ा कहिड़ा कमु कंदा? जी जी अब्दुल अज़ीज़ साहब, तव्हांजी महिरबानी। असल ॻाल्हि इहा आहे त सिंध बार काउंसिल जी जो मक़सदु जेको आहे बुनियादी तौर ते त वकला जे फलाह व बहबूद जे लाइ कमु करणु आहे। पर अनफॉर्चुनेटली असां वटि काफ़ी कुझु थियो आहे ऐं अञा घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। सही। हाणे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल तव्हां वटि पेश कंदुसि त जेकॾहिं असांजो वकील 60 साल जी एज ते पहुचे थो, मेच्योरिटी अचे थी, रिटायरमेंट जी एज ते अचे थो, त हुनखे जेको आहे उहो बार काउंसिल जे तरफ़ां तमामु लिमिटेड को 5 लख रुपया 4 लख रुपया मिलनि था। ऐं इहा साॻी सूरत हाल वरी असां जेकॾहिं पंजाब में ॾिसूं था त उतां जे वकील खे रिटायरमेंट थियण ते मोर देन 20 लैक्स मिलनि था। त हाणे एॾो फ़र्क़ु आहे, डिफरेंस आहे। ऐं उन खां अलावा बि खोड़ सारियूं इहे ॻाल्हियूं आहिनि, जीअं वकला जे लाइ मेडिकल फैसिलिटी जी आहे, उनजी फैमिली जे लाइ मेडिकल फैसिलिटी आहे, वकला जे लाइ रिहाइश जूं कॉलोनियूं आहिनि, वकला जे लाइ बार एसोसिएशन्स जे लाइ बहितरी जे लाइ जेके इक़दामात जी ज़रूरत आहे, उनखां अलावा जेको आहे रूल ऑफ लॉ जी ज़रूरत आहे। त असांखे बार एसोसिएशन्स खे वकला जो आवाज़ बणिजी करे गवर्नमेंट सां ऐं जुडिशरी सां वकला जे लाइ बीहणो खपे। पर हाणे अनफॉर्चुनेटली कुझु ईअं थींदो रहियो आहे माज़ी में त बाबा असांजे जेके बार एसोसिएशन्स आहिनि उन्हनि तमामु सुठी जदोजहद कई पंहिंजो मुशरफ दौर में, मुशरफ जे ख़िलाफ़। वरी उन खां पोइ इहो बि ॾिठो वियो त कंहिं हंधि ते अची करे उहो पाण में विराइजी वियूं ऐं उन में जेको आहे पोइ हिकु पासे हली वियो दड़ो, ॿियो पासे दड़ो हली वियो। इहो हर फील्ड ऑफ लाइफ में थींदो आहे, हर फील्ड में थींदो आहे। पर असां जेकॾहिं मां खां पज़ा ते ख़ुदि तव्हां पर्सनली पुछंदो त जेकॾहिं अलाह ताला मूंखे मौक़ो ॾिनो, मुंहिंजे भाइरनि मूंखे अगरि मौक़ो ॾिनो त आउं यकीनन बार जे वकला जी फलाह व बहबूद जे लाइ बेसिक काज़ हूंदो मुंहिंजो, ऐं इंसाफ़ जी बहितरी ऐं रूल ऑफ लॉ जे लाइ। जिते ॿियो कोन बीहंदो उते ज़ुल्फ़कार जलबान बीहंदो। बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि। इहे तव्हांजा जज़्बा आहिनि, इहे तव्हांजो पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे शोबे सां, हर शइ सां तव्हांजी मोहबत आहे लाॻापियल, जेका इहा जज़्बे जे थ्रू ॻाल्हि करे थी। उन सां कॉलर दादा, ओके ओके, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा मंसूर अली, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे? सभु ख़ैरियत आहे? अल्लाह जा एहसान भाउ, अल्लाह जा करमनि। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? तबियत सही, सभु ख़ैरियत आहे? कमकार कीअं थो हले? ऐं सभिनी खां पहिरियां हींअर जेके बि कॉलर्स मुंहिंजा आहिनि, ख़ासि करे तव्हां त ख़ैर असांजे लाइ तमामु घणा ख़ासि ऐं मुअज़्ज़िज़ आहियो, त मां इहो ज़रूरु पुछंदसि सिहतियाबी जे हवाले सां सवाल कयां त तव्हां तबियत ठीकु आहे? तव्हां ख़ुशि आहियो? वालेकुम अस्सलाम। मंसूर साहब कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियो मंसूर साहब? उहदेदार भी रहा है माशाल्लाह मीरपुर पॉलिटिक्स डिस्ट्रिक्ट बार घोटकी के हवाले से। तो इता वरी कराची शिफ्ट थी वियो असांखे ॻाल्हि जे करे जेको आहे पंहिंजी जॻह ते दुखदायक बहितरीन जेको लीडर हुयो असांजे बार पॉलिटिक्स जे हवाले सां। तो बहरहाल असांजो दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। इंशाल्लाह तव्हां कराची में कामयाब थींदो। मुंहिंजो सुवाल जेको आहे उहो इहो आहे त इंशाल्लाह तव्हां कामयाब थींदो कराची में। ऐं असांजी पंहिंजे जेका मीरपुर माथेलो बार आहे या मीरपुर माथेले बार जा जेके इशूज़ आहिनि जिन खां तव्हां चङी तरह सां वाक़िफ़ बि आहियो, त उन हवाले सां असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त छा तव्हां वटि उन जे लाइ असांजे लाइ पैकेज हूंदो जेकॾहिं तव्हां इंशाल्लाह कामयाब थींदो सिंध बार।
मतलब वाइदा तव्हां खां अॼु सभई वठी छॾणा अथनि वॾी महिरबानी मंसूर साहब। मंसूर भाउ लख थोरा तव्हांजी कॉल जाला तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, महिरबानियूं। जी अदा। मीरपुर माथिलो ॿार जेका आहे मुंहिंजी मदर ॿार आहे, सही ॻाल्हि। जंहिं मूंखे जनमु ॾिनो ऐं जंहिं मूंखे हिन स्टेज ते पहुचायो आहे, सो मुंहिंजे लाइ क़ाबिल फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त आउं मीरपुर माथिले जे नंढड़े शहर मञा वकालत करे ऐं अलहमदुलिल्लाह अॼु हिते हिन मंज़िल ते पहुतो आहियां। वॾो सफ़र आहे हक़ीक़त में तमामु। बिल्कुलु। मीरपुर माथिलो ॿार एसोसिएशन जा जेके मसइला मसाइल आहिनि उनखां आउं बख़ूबी वाक़ुफ़ु आहियां। ईअं न आहे त जब मां कराची शिफ्ट थी आयो आहियां त मां पंहिंजे मदर ॿार खां कटिजी वियो आहियां, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मूंखे चङी तरह ते वाक़ुफ़ु आहे। मुंहिंजी बेसिक ॿ जेके आहिनि न उन्हनि ते आउं फोकस कंदुसि। हिकु त वुकला जे लाइ चैम्बर्स जे लाइ गवर्नमेंट खां ज़मीन अलाट कराए वुकला बिरादरी जे लाइ चैम्बर ठाराया वञनि। ॿियो त वुकला बिरादरी जे लाइ हाउसिंग सोसाइटी जे लाइ गवर्नमेंट खां ज़मीन वठी करे उन में वुकला सोसाइटी क़ाइमु कई वञे। हीअ मीरपुर माथिलो ॿार जी वेलफेयर जे लाइ त आहे ई आहे। हीअ त मुंहिंजी मदर ॿार आहे, पर आउं चाहींदुसि त सिंध में जेके बि ॿार एसोसिएशन्स आहिनि उनमें जिते जिते वुकला खे जेके जेके दरपेश मसाइल आहिनि उनमें गवर्नमेंट फंडिंग करे, गवर्नमेंट तरजीहाती बुनियाद ते वुकला खे जेको आहे सहूलियतूं फराहम करे। तव्हांजी वॾी महिरबानी मंसूर साहब। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी बहितरीन तव्हां ॻाल्हि कई त हक़ीक़त में जंहिं बि शोबे सां जेको माण्हू साड़ियल आहे उन सां गॾु जेतिरी महिनत पंहिंजी ज़िंदगी भर करे थो त घटि में घटि हुन जेके बुनियादी हक़ आहिनि से त हुनखे ॾिना वञनि। इहो त अंडरस्टूड आहे। ऐं उनजे करे असांजी हुकूमत कहिड़ा कहिड़ा स्टैंड खणे थी, कहिड़ी कहिड़ी हुनखे फैसिलिटीज़ मिलनि थियूं, किन शयुनि खां महरूम रहनि था, इहो हिकिड़ो पहिरियों थॉट आहे, पहिरियों जेको मुंहिंजे ख़्याल में त इफेक्ट हुअणु खपे। ऐं तव्हांखे तव्हां बि त माशाल्लाह सभई ॾाढी उमेदूं रखी वेठा आहिनि ऐं अलाह ताला करे थो ख़ैर सां। अगरि तव्हां वाकई सिंध बार काउंसिल खां वरी बीहो था ऐं वरी तव्हांजो जेको इलेक्शन सिस्टम शुरू थी थो त जॾहिं तव्हां सिलेक्ट बि थी वञो त असांजी दुआऊं आहिनि तव्हां सां गॾु। ऐं असांजी दुआ वाकई इहा आहे त तव्हां सिलेक्ट थियो, छो जो जेतिरियूं उमेदूं जेके माण्हुनि जूं हूंदियूं आहिनि उहे दुआऊं बि ओतिरियूं हूंदियूं आहिनि घणियूं, त उहे कयो था त पोइ उन खां पोइ वरी तव्हां जेको आहे हुनजा जेके वाइदा आहिनि सभिनी ईअं न पोइ असां इमरान ख़ान वांगुरु ॿुधो बसि घबराना नहीं इहे त असां रल में मुल्क जो, पर जेको बि आहे बहरहाल असां कॉलर आहिनि दादा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वधी ख़ुशि आहियो भेण? अल्लाह जा एहसान, ठीक ठाक बा। ख़ुशि आहियो? अल्लाह जा करमन। परवेज़ झल मक्सी खां जेको सौदा, तव्हां कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक? अल्लाह जा एहसान भेण, तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो, ख़ैर ख़ैरियत। मालिक जे करमन बा दुआऊं आहिनि तव्हांजूं। बसि असां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, ॾाढो भलो प्रोग्राम आहे। महिरबानी दादा, ख़ुशि कंदो। आमीन अल्लाह, आमीन अल्लाह। तव्हां असांखे फ़ोन कई, असांजे प्रोग्राम में शामिल थिया, असांजे लाइ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जी जी ॿियो ख़ैर लॻो? बसि ख़ैर लॻो पिया। छा चवंदो प्रोग्राम में को मैसेज ॾियणु चाहियो या ॾिसो था अॼुकल्ह कोरोना वायरस जे हवाले सां घणा सारा मसइला हलनि था। ओहो, कॉल डिस्कनेक्ट थी वई अदा। लख थोरा तव्हांजी कॉल जा महिरबानियूं। ऐं तव्हां वरी पंहिंजो ख़्यालु रखिजो, जेकर अगेन तव्हां कॉल करे सघो त वरी का न का सवाल या काड़ी ॻाल्हि ज़रूरु शामिल कजो। कचहरी ॻाल्हि ॿोल हले पई असांजी अदा ज़ुल्फ़कार सां, ऐं असां ब्रेक था वठूं। ब्रेक खां पोइ वरी ॿी ॻाल्हि ॿोल कयूं था। कुझु सवाल रहनि था जेके कंप्लीट कयूं था ब्रेक खां पोइ। जी दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी असांजे फैमिली मेंबर्स खे जेके ॾिसंदा सुबुह जो सुरहाण ऐं उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त कॉलर असां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम जी। हेलो अस्सलाम वालेकुम। अल्लाह जा एहसान। जी 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 अदा अख्तर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही आहे? मालिक जा करम लॻा पिया आहिनि, तव्हांजी दुआ। तव्हां ॿुधायो तव्हां? जी 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 बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सही ॻाल्हि आहे। हाणे ख़्यालु करियो, महिरबानी करियो तव्हां पंहिंजे फैमिली जो, पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल जो। ऐं तव्हां अगरि माशाल्लाह एजुकेटेड ऐं सुलझियल माण्हू आहियो, पढ़ियल लिखियल लॻो था, त उन हिसाब सां तव्हां ज़रूरु पाण इर्द गिर्द जे माहौल वारनि खे थोरो सम्झायो बि सही, त एहतियात असांजे लाइ ज़रूरी आहे।
ठीकु आहे ना, ज़रूरु बिल्कुलु। अॼु त असां वटि जेको माहौल लॻो पियो आहे सो ॾाढो सवाल जवाब वारो नुक़्ता नशीन वारो लॻो पियो आहे। त ॾिसूं था अगरि माहौल अहिड़ो ठहियो न त असां वटि टाइम जी ॾाढी कमी आहे। इनशाला त नेक्स्ट सुभाणे असां सां ज़ुल्फ़कार गॾु आहे। लॻे थो न तव्हांजी कॉल जा महिरबानी अख़्तर भाउ। मां ज़रूरु तव्हांखां पुछंदसि त ज़ुल्फ़कार भाउ ॾिसो था पिया त खोड़ सारा माशाल्लाह उमेदूं तव्हां सां जोड़े करे वेठा आहिनि। तव्हांजा वकिला, तव्हांजो जेको तव्हां खां जेको नेक्स्ट जनरेशन जो जेको सिस्टम आहे सो बि तव्हां सां जुड़ियल आहे। त जेको तव्हांजो बार लॉ में जेको तव्हांजो सिलेक्शन थिए थो ऐं हर साल इहे इलेक्शन बि थियनि था, उन में तव्हां कहिड़ी चेंजिंग्स आणण जे उमेदुनि सां आहियो, तव्हांखे माइंड में शयूं हलंदियूं हुजनि जेके तव्हां सां शेयर बि करणु चाहियो प्रोग्राम में? ॾिसो, मुंहिंजे ॿार जे सियासत में अचण जो मक़सदु बुनियादी तौर ते इहो आहे त आउं वकिला बिरादरी जे लाइ पंहिंजी सर्विसिस पेश करे सघां, जेतिरो थी सघे उन्हनि जे लाइ जाखोड़ कयां। असां वटि अक्सर ईअं थींदो आहे त वकिला बिरादरी जा सालियानी फीसिस गॾु थींदियूं आहिनि, उहे फंड्स हूंदा आहिनि। उन में जेके असांजा मेंबर सिंध बार काउंसिल्स चूंडिजी ईंदा आहिनि, उहे पंहिंजे मीटिंग्स अटेंड करण जे लाइ जेके आहिनि बाय एयर जा टिकट्स या उनजे इक्वल जेको आहे उनखे अमाउंट मिलंदो आहे। मां सभ खां पहिरियों त अॼु हिन तव्हांजे प्लेटफॉर्म तां इहो डिक्लेयर थो कयां त आउं अहिड़े क़िस्म जो को बि बेनिफिट सिंध बार काउंसिल में वकिला जे फंड्स मां न खणंदुसि। आउं वकिला जे फंड में पंहिंजी जेब मञा डोनेट त ज़रूरु कंदुसि, पर उन जे फंड खे कंहिं बि हवाले सां पंहिंजी ज़ात जे लाइ इस्तेमालु न कंदुसि। ऐं ॿियो त जेतिरी थी सघियो वकिला जे फलाह बहबूद जे लाइ कमु कबो। ऐं मूंखे यकीन आहे त जॾहिं तव्हांजी नियत साफ़ हुजे त तव्हांजो मालिक तव्हांजी मदद कंदो। बेशक इन में कोई शक न आहे। ऐं मां इन ते तमामु जेको आहे न वाज़े मौक़िफ़ रखां थो त असांजे वकिला बिरादरी जे लाइ तमामु घणे कमु करण जी ज़रूरत आहे। सही, बिल्कुलु। ऐं जेतिरे ताईं मुंहिंजी ज़ात जो तालुक़ु आहे त आउं इलेक्शन में कामयाबु थियां या न थियां, ॿिन्ही सूरतुनि में वकिला बिरादरी जे लाइ आउं 24 आवर्स राउंड द क्लॉक हाज़िर आहियां। वॾी ॻाल्हि आहे, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजो पर्सनल तौर ते हिकिड़ो फैक्ट रखो था ऐं उन फैक्ट खे जेको आहे सो ज़ाहिर करण बि चाहियो था त भई जेको माना हिकिड़ो ज़ाती ते हिकिड़ो इंसान जज़्बो हूंदो आहे न, उहो तव्हांजो नज़र अचे थो बाक़ाइदा। अच्छा, असां खोड़ सारा कॉलर जेके अदा प्रोग्राम में उहो शामिलु नथा बि थी सघनि, कॉल लॻी थी वञे या ब्रेक जे दौरान, त उनजो सुवाल वरी बि आहे जेको असां थोरी देरि पहिरियां नॉलेज ॾेई बि चुका आहियूं ज़हन में माण्हुनि जे, त को बि अहिड़ो ग़रीब गुरबो माण्हू आहे जंहिंजा ज़ाती मसइला आहिनि, उहो क्रिमिनल या सिविल तरफ़ जेके बि आहिनि या फैमिली इशूज़ आहिनि, त अगरि हू कंहिं वकील जी जेका आहे सा प्रॉपर फीस या उहो अमाउंट उहे सभु शयूं मतिलबु अफोर्ड नथा करे सघनि, त कहिड़ी तरीक़े सां हुनजी हेल्प कई वञे थी? ॾिसो, हिन में खोड़ सारा इदारा कमु करनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जी NGOs बि कमु करनि थियूं। वफ़ाक़ी हुकूमत जो इदारो बि आहे, सूबाई हुकूमत जो इदारो बि आहे। उन्हनि में इहे सहूलियतूं मौजूदु आहिनि त तव्हां वटि अगरि पैसो न आहे ऐं तव्हां वकील नथा करे सघो त तव्हां उनजे थ्रू वकील हायर करे सघो था। ऐं असांजी जेका क्रिमिनल प्रोसीडिंग्स आहिनि, फ़ौजदारी मुक़दमात आहिनि, उनमें जेकॾहिं तव्हां वटि वकील करण जा पैसा न आहिनि त तव्हां कोर्ट खे दरख़्वास्त ॾेई सघो था। कोर्ट जेको आहे गवर्नमेंट जी एक्सपेंसिस ते तव्हांखे वकील करे ॾियण लाइ पाबंद आहे। ॾाढो बहितरीनु, ॾाढो बहितरीनु। हाणे जीअं असां वटि वक़्त जी ॾाढी कमी आहे त मां लास्ट में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हां सां शेयर कंदी हलां त जीअं डॉक्टर हाणे कॉल कई त अॼु असांजे जेका आवाम आहे इन्हनि में अवेयरनेस जी हूअं बि ॾाढी कमी आहे जेका शइ आहे, त उन जे करे तव्हां इहा ॻाल्हि ज़रूरु शामिलु कयो। आउं बि पर्सनल पुछणु चाहियां थी त कोरोना वायरस जे हवाले सां असां का बि अहिड़ी ॻाल्हि प्रोग्राम में शामिलु न कई आहे बनिस्बत तव्हां सां। मां त हिकु सुबुह खां हिन टॉपिक खे खणी अचां पई त एहतियात न करण जे करे जेके असां वटि केसिस तमामु घणा वधी विया आहिनि हलिया, ऐं उन केसिस ते कानूनी तौर ते कहिड़ियूं कार्रवायूं, कहिड़ा सिस्टम हलाया था वञनि पिया, तव्हां पंहिंजे नज़रे सां कीअं था ॾिसो? उन हवाले सां ज़रूरु का ॻाल्हि शेयर कंदा। ॾिसो, हीउ हिकु आलमी वबा आहे जंहिं असांजे पूरे मुल्क खे लपेट में आणे छॾियो आहे। सही। हिते कानून खां वधीक अवेयरनेस जी ज़रूरत आहे, एहतियात जी ज़रूरत आहे, काउंसलिंग जी ज़रूरत आहे, काउंसलिंग जी ज़रूरत आहे, कॉन्सेप्ट क्लियर करण जी ज़रूरत आहे। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे। असांजी बदकिस्मती आहे त असांजा माण्हू इनखे बीमारी सम्झण जे लाइ तयारी कोन्हनि। हा, बिल्कुलु। ऐं जॾहिं उनखे उहे बीमारी कोन था सम्झनि त उहे एहतियात कोन था कनि, ऐं उन्हनि जी एहतियात न करण जी सूरत में तमामु वॾो नुक़सानु थियो आहे ऐं अचण वारे दौर में अञा वधीक नुक़सानु थींदो। सही। मां तव्हांजे प्लेटफॉर्म तां पंहिंजे सभिनी ॿुधंदड़नि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त बाबा महिरबानी करे एहतियात कयो,
पाण खे बचायो, पंहिंजे वालदैन खे बचायो, पंहिंजे ॿारनि खे बचायो ऐं पंहिंजे पूरे मुल्क खे बचायो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। जेकॾहिं अॼु तव्हां एहतियात न कयो त इहो एतिरो नुक़सानु थींदो जे अचण वारे दौर में तारीख़ तव्हांखे माफ़ न कंदी कॾहिं बि। ही तमामु ख़तरनाक वबा आहे ऐं हिन खां जेतिरो थी सघे अवॉइड कयो ऐं जेतिरो थी सघे सोशल डिस्टेंस अख़्तियार कयो। ग़ैर ज़रूरी तौर ते घरां ॿाहिरि न निकिरो, मास्क पायो ऐं ग्लव्स पायो ऐं घटि में घटि तव्हां सोशल डिस्टेंस बरक़रार रखो जीअं तव्हां पाण खे बचायो, पंहिंजे बुज़ुर्गनि खे बचायो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। छो तव्हांजी जेका फैमिली आहे उहा तव्हांजी सभ खां वधीक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं उन रिस्पॉन्सिबिलिटी सां गॾु गॾु असांजे मुल्क में असांजे जेके ॿिया असांजे जेके नौजवान जेके बच्चा आहिनि, जेके पोड़ा आहिनि, जेके असांजा फैमिली सां उहे बि असांजा फैमिली मेंबर ई आहिनि। असां हिन प्रोग्राम में जो वियूं था हिन मंच तां ॻाल्हि कंदा आहियूं की असां ॾिसण वारनि से ई असां सम्झूं था असांजा हिकिड़ा घर जा भाती आहिनि, त जेके घर जा असली तव्हांजा भाती आहिनि से त तव्हांजे लाइ तमामु वधीक अहमियत रखनि था। त उन्हनि जे लाइ उहो चवंदा आहिनि त जान आहे त जहान आहे। सुभाणे हथनि मां हलिया था वञनि लिया या असांखे के कुझु थी थो वञे हलियो, पोइ बाद जी घोड़ा करण में छा फ़ाइदो आहे? पोइ त माण्हू इंसान सिर्फ़ु अड़े करे वेही रहंदो आहे। अड़े जो ऐं आकाश जो जेको वर्ड आहे न उहो असांजे विच में तमामु घणी तबाही मचाए छॾींदो आहे। अवां जे तवसत सां गवर्नमेंट ऑफ सिंध खे रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदारा साईं मुराद अली शाह साहिबु असांजे हिन सूबे खे बचायो, तव्हां असांजा सरवाण आहियो। सही ॻाल्हि आहे। वफ़ाक़ पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला करे थो, उन्हनि खे करणु ॾियो, पर तव्हां पंहिंजे हिन सूबे जी आवाम खे बचाइण जे लाइ सख़्तु क़िस्म जो 15 ॾींहंनि जे लाइ लॉकडाउन कयो जीअं तव्हां पंहिंजी आवाम खे बचाए सघो। ऐं हक़ीक़त में असांजे सीएम सिंध जेको आहे सो सभिनी खां पहिरियां जंहिं महिल स्टैंड खयो हुयो त उन टाइम घणनि माण्हुनि जो मज़ाक़ उॾायो, तमामु घणो हुनखे मतिलबु हिकिड़ो नेगेटिव पॉइंट में खणियो वियो। जंहिं वक़्तु हाणे असां नुक़सानु ॾिसूं पिया त हाणे हुनजी ॻाल्हि खे थॉट खे अहमियत पई ॾिनी वञे त उन्हनि ते स्टार्ट में सम्झायो त हीउ फैक्ट मां पंहिंजे तरफ़ ई कयां थो पियो। गवर्नमेंट ऑफ सिंध जे शुरूआती इक़दामात खे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन एप्रिशिएट कयो। उन्हनि चयो त उन्हनि साईं मुराद अली शाह साहिबु सही कमु करे रहिया आहिनि, सही सम्झ वञी रहिया आहिनि। बदकिस्मती इहा आहे त मुख़्तलिफ़ गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं फेडरल गवर्नमेंट हिकिड़े पेज ते न हुजण जे करे मिसअंडरस्टैंडिंग जे करे नुक़सानु त आवाम थी ॾिसे न, त आवाम खे पंहिंजो पाण सोचणु खपे इन ॻाल्हि जे लाइ। तव्हांखे आवाम खे जेको आहे न इहा शइ 15 ॾींहंनि जे लाइ यकीन कयो, 15 ॾींहंनि जे लॉकडाउन करण सां को माण्हू बुख न मरंदो, पर तव्हां अगरि लॉकडाउन न कयो त इन बीमारी जे करे समें न हज़ारे माण्हू मरंदा के मरनि पिया ईंदा असांजे अखियुनि साम्हूं आहिनि। बिल्कुलु असां लास्ट में प्रोग्राम जे वेंदे वेंदे हिकिड़ी कॉलर आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। ओहो सॉरी, कॉल डिस्कनेक्ट थी वई, असां माज़रत था कयूं, ख़बर न आहे त असांजे कॉलर जो छा सुवाल हो, कुझु शायदि पुछणु चाहिनि पिया, पर प्रोग्राम जी नोयत जे हिसाब सां हिकु ॻाल्हि ॿोल हले थी पई सा आहे त असां बार बार तव्हां सभिनी फैमिली मेम्बर्स खे इहो चई रहिया आहियूं त अलाह खे मञो, थोरो पंहिंजो जेको सोशल डिस्टेंस रखो, ख़्यालु करियो, केयर कयो पंहिंजी पंहिंजे फैमिली जी। ऐं असांजी बसि इहा ई तव्हां जेके माना इल्तिजा था कयूं न, हाणे चइबो त हिकिड़ो त कंहिंखे ऑडर ॾिबो आहे, कंहिंखे हुकुम चइबो आहे, उहा ॻाल्हि आहे। इल्तिजा त सिर्फ़ु कयूं त इहा तव्हां इल्तिजा ॿुधंदव त इहा इल्तिजा ते अगरि अमल करण सां तव्हांखे बि फ़ाइदो थींदो ऐं तव्हांजा उहे बच्चा, तव्हांजा फैमिली मेंबर जेके नुक़सानु ले अॻियां ॾिसनि उहे बि बची वेंदा हलिया। तव्हां यकीन मञो त सिर्फ़ु पंहिंजे प्रोग्राम खे लाइनअप करण जे लाइ मुख़्तलिफ़ पूरे हफ़्ते खां असां माना लाइनअप करे रहिया आहियूं। केतिरा सारा माण्हू चवंदा असांजी कंडीशन ख़राबु आहे, बीमार आहियूं, मसला आहिनि, उहे सभु शयूं ॾिसूं था पिया। माज़रत सां मां कॉल वठी थी वठां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु सां गॾा? अच्छा दादा, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही, सभु ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक। मां ॿुधायो, मां शो त रोज़ाना ॾिसंदा आहियूं मगर शामिल ट्राई कंदा आहियूं मगर काल थोड़ी मुश्किल सां मिलंदी आहे। मिलनी ना इने करे न न का ॻाल्हि इहे तव्हां सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वियो। महिरबानी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। तव्हां शामिल थिया आहियो, हुकुम कयो, छा चवणु चाहींदो? अल्हम्दुलिल्लाह, मां जहिड़ो जीअं असांजे सिंध खे घणा माण्हू बदनाम कंदा आहिनि, पंजाब शहरी या पंजाब खे ॾिस मगर हिते हेलो हेलो दादा, तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई हुई। अजी जी कुझु चवणु चाहियो था? बिल्कुलु बिल्कुलु जी जी, मां तव्हांजी तवसत सां हिन प्रोग्राम जी तवसत सां जी जी दादा जी हीउ पैगाम कम्युनिकेट करणु चाहियां थो। मां बिल्कुलु तव्हांजी तरफ़ आयुसि, तव्हां पंहिंजे तरफ़ां घणो ज़रूरु पैगाम ॾियो त असांजे लाइ तमामु फ़ख्र जी ॻाल्हि हूंदी। ओवरऑल सिंध जे लाइ त गुज़िश्ता ॾींहंनि में हिकु इशू हाईलाइट थियो
त उहे गैर सिंधी माण्हू जेके ॿियनि सूबनि खां अची हितां असांजे सूबे जा कूड़ा डोमिसाइल ठाराए ऐं असांजे नौकरियुनि ते असांजे कॉलेजिस यूनिवर्सिटियुनि ते असांजी कोटा ते एडमिशन्स वठंदा उन जे लाइ मां अॻु में बि ऐलान करे चुको आहियां, हाणे ॿीहर ऐलान कयां थो त जंहिं बि दोस्त वटि अहिड़ा के सबूत डॉक्यूमेंट हुजनि उहे मौजूदु आहिनि, उहे मूं वटि अचनि, मुंहिंजी ऑफिस में मूं ताईं पहुचाइनि। ऐं यकीन ॼाणियो त फ्री ऑफ कास्ट हिन क़ौमी केस खे विढ़ंदुसि ऐं हाई कोर्ट में हिन जे ख़िलाफ़ु कॉन्स्टिट्यूशन पिटिशन्स दाख़िल कंदुसि। शर्त इहा आहे त मूंखे उहे डॉक्यूमेंट्स प्रोवाइड कया वञनि त हीअ 12हें सूबे जो माण्हू आहे ऐं सिंध सूबे जे डोमिसाइल ते नौकरी करे थो, सिंध सूबे जी कोटा ते जेको आहे हिन किथे एजुकेशन वरिती आहे। तमामु बहितरीनु इन में कोई शक न आहे त तव्हां नौजवाननि जी उहे जेके इन हक़ जे हवाले सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हाइनि पिया, हले थो पियो मामला हलनि था, उन्हनि जी तव्हां दिलि वॾी करे छॾी। ॾाढी बहितरीनु ॻाल्हि आहे। खतौरा तव्हांजा तमामु हद खां वधीक ख़ुशी थी तव्हां प्रोग्राम में आया हो ऐं असांजे लाइ तमामु बिग ऑनर जी ॻाल्हि आहे ऐं अलाह करे तव्हां अॻियां हली करे माशाल्लाह कामयाबु थियो ऐं बार काउंसिल में बि तव्हांजो वरी नए तरीक़े सां नए अंदाज़ सां जेको सो नालो अचे ऐं तव्हां वरी कामयाबु थी बिहो त जेके उमीदूं रखी वेठा आहिनि उन्हनि जूं उमीदूं ऐं प्लस वरी पॉसिबल तव्हां ते वज़न रखंदासीं। मेहरबानी लखे थोड़ा ताजा। थैंक यू सो मच लाजो भाई, आपका बहुत शुक्रिया और आपने माशाल्लाह आज 2 गाने सुनाए तो ये भी आपकी मेहरबानी और फिर इंशाल्लाह ताला ज़िंदगी रही सेहत तो कल आपसे मुलाकात होगी। तव्हां सभिनी सां इंशाल्लाह ताला ज़िंदगी रही सेहत रही सुभाणे थी मुलाकात। पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखंदा। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।